अस्सलाम वालेकुम, मैं तानी पांदी दुआ मेमर म्यूजिकल नाइट विद कशिश में मां तव्हांखे भलीकार कंदा। असांजो फर्स्ट प्रोग्राम अॼु ऑन एयर थी चुको आहे। असांजे प्रोग्राम में कॉलर्स भी मौजूद हूंदा, सॉन्ग्स भी मौजूद हूंदा ऐं कचेरी भी तमामु मज़ेदार थींदी। तव्हां असांखे कॉल करे ॿुधाए सघो था असांजा फीडबैक, असांजे प्रोग्राम जो फीडबैक, ऐं कॉल करण जो नंबर स्क्रीन ते आहे। ऐं असां सां गॾु तमामु ख़ूबसूरत गेस्ट भी मौजूद आहिनि। हुस्न को रोग मार देते हैं, इश्क के ज़ौक़ मार देते हैं। आदमी खुद ब खुद नहीं मरता, हसीन लोग मार देते हैं। अचण दिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा, तू अचण दिया नदी। दर झले बिहद से मत जो, दर झले बिहद से मत जो, तू बिगड़ दिया नदी। आऊं तई दुस पियो प्यारा, तू अचण दिया नदी। आऊं तई दुस पियो प्यारा, तू अचण दिया नदी। यारी यार थी वई चेरो एक तारो खणी, तो सा यारी यार थी वई चेरो एक तारो खणी। नाचू थी नचण दुस अॻियां तो, तू नचण दी ज्ञान नचण दिया नदी। दर झले बिहद से मत जो, दर झले बिहद से मत जो, तू बिगड़ दिया नदी। आऊं तई दुस पियो प्यारा, तू अचण दिया नदी। दीदार पंगजो दिलरुबा मुर्की करा, एक दफो दीदार पंगजो दिलरुबा मुर्की करा। देस पंजे देस पंजे देस पंजे में मिठा पोए, तू अचण दिया नदी। इस पंजे में मिठा पोए, तू अचण दिया नदी। दर झले बिगड़ से मत जो, तू बिगड़ दिया नदी। आऊं तई दुस पियो प्यारा, तू अचण दिया नदी। माही में
मेरी चाल अवलड़ी माही 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 मेरे दी चाल अवलड़ी जिमें पहला पाया मोरा गुलाम फरीदा मैं दो सक सड़सा सड़सा जे यार वलू मुख मोरा सुन सदा ही आखरी एजाज जी सुना सजना सुन सदा ही आखरी एजाज जी सुना सजना रुख चुमन चाहा तो तुही जो तू चुमन दी ज्ञान दी रुख चुमन चाहा तो तुही जो तू चुमन दी ज्ञान जियो मुख कुठई सुना ये के कुठा दई के तड़ प्या कदमन में के दुर्बल जाऊं दई के तड़ प्या कदमन में के तड़ प्या जाऊं दई जियो मुख कुठई सुना ये के कुठा दई के तड़ प्या कदमन में के तड़ प्या जाऊं दई के तड़ प्या कदमन में के तड़ प्या जाऊं दई के तड़ प्या जाऊं दई के तड़ प्या वाह वाह माशाल्लाह तमाम ही खूबसूरत गानो हुयो ऐं हमा हिन में सफ़ा गुम थी वियमि असां सां तमामु सुठा गेस्ट जेको कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि तुफ़ैल ख़ान संजराणी तमामु सुठा तव्हां जेको गीत हमेशह गाईंदा आहियो न न मां झगड़ो करण जे मूड में न आहियां अॼु असां सभु ख़ुशि आहियूं त अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं हिन प्रोग्राम जी कामयाबी इहा आहे त ही म्यूज़िकल प्रोग्राम आहे ऐं असांजी बिल्कुलु म्यूज़िकल असांजी मर्ज़ी जो प्रोग्राम आहे ऐं तमामु ख़ूबसूरत होस्ट तमामु बहितरीनु म्यूज़िशियन तव्हांजे प्रोग्राम में ऐं बिहाइंड दी कैमरा सॼी टीम तव्हांखे जस हुजे ऐं मुबारक हुजे असल में जेको तव्हां चयो तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम आहिनि ख़ूबसूरत प्रोग्राम खे ईअं ख़ूबसूरत करण जे लाइ ई त तव्हांखे घुरायो आहे अच्छा ईअं चइबो थो जेकॾहिं मिसाल जे तौरु तव्हां कंहिं गुलदस्ते में गुलाब आहियो त असां उन जी झल ॾियण जे लाइ एग्ज़ैक्टली अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहे असां सां तमामु सुठो जेको आहे म्यूज़िशियन आहे शुएबी भाई तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुल ठीक बिल्कुल खैरियत से और बड़ा मज़ा आया क्योंकि तुफ़ैल भाई जहाँ होते हैं ना वहाँ रंग लग जाते हैं उस प्रोग्राम में बिल्कुल 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 सही मां उर्दू में अची वियमि असल में जेको तुफ़ैल इलाही सुठी तबियत जो इंसानु आहे तमामु सुठो सिंगर आहे हिन जी तबियत जेको आहे न उहो सभिनीनि सां एडजस्ट थी वेंदो आहे असल में दुआ ज़िंदगी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकॾहिं तव्हां सुके वण वांगुरु थी वेंदो त जॾहिं तव्हांखे कोई मिसाल जे तौरु नरम करण जी कोशिशि कंदो त टुटी पवंदो तव्हां ऐं जेकॾहिं मिसाल जे तौरु पाणीदार वण आहे जंहिंमें सावा गुल आहिनि गुलाब आहिनि पता आहिनि उन में निवड़त हूंदी आहे तव्हां ऐं असांजो जेको म्यूज़िक जो कमु आहे या मिसाल जे तौरु असांजा व्यूअर्स जेके असांखे ॿुधनि था उहे असांजे सख़्तु मिज़ाजी खे पसंदि कोन कंदा आहिनि एग्ज़ैक्टली ऐं उहे चवंदा आहिनि त फ़नकार हुजे कलाकार हुजे केरु बि हुजे उहो नरम मिज़ाज हुजे जॾहिं असीं पंहिंजे फैन सां वञी मिलूं त उहो फैन असांजे मुताबिक़ हुजे हिन करे इंसान जी नेचर ई आहे जेको इंसान खे सक्सेस कंदी आहे ॿियो ॿुधायो अॼुकल्ह छा पियो हले हा म्यूज़िक बि कयूं पिया ऐं थोरो कोरोना जी वजह खां इन जेको तमामु वॾो सेंटेंस हले पियो ही तमामु वॾो प्रॉब्लम हले पियो उन में पूरे वर्ल्ड लेवल ते लॉसिस तमामु घणा थिया आहिनि म्यूज़िक खे सभ खां ज़्यादा लॉस थियो आहे इलाही लॉस थियो हा आहे ऐं उन में म्यूज़िक पाण कंदा पिया अचूं छो जो काफ़ी जॻहनि ते शादी हॉल्स जो बंदि थियणु होटलनि में हॉल्स जो बंदि थियणु ऐं कॉन्सर्ट जी इजाज़त न मिलण सां फ़नकारनि खे ॾाढा लेकिन इहो आहे अलाह जी ज़ात हमेशह ई का न का शइ जॾहिं दुनिया में मोकिलींदी आहे त
तो उन्हीं में भलाई ज़रूर होंदी है। बेशक बेशक बिल्कुल सही पे चो। पर मां तव्हां सां स्पेशली ये पुछणु चाहींदसि जेको कोरोना में माहौल रहियो इलाही ख़राबु, काफ़ी माण्हू इलाही क्राइसिस में बि रहा ऐं इलाही परेशानियूं थियूं, तव्हां जो कोरोना में ही डेज़ जेको मतिलबु कीअं तव्हां सेक्रीफाइस कयो? मां त कोरोना में 2 महीना घरां ई कोन लथो सेठ। पकी ॻाल्हि आहे। 2 मंथ मुंहिंजी पर लाइफ में मां घुमण वारो माण्हू आहियां ऐं सैरो तफ़री वारो माण्हू आहियां ऐं आउटडोर खे ज़्यादा पसंदि कयो आहियां। छो उनजी वजह हुई जेकॾहिं मां पाण खे गवर्नमेंट जे हिसाब सां या मिसाल के तौर वर्ल्ड लेवल जो जेको थ्रेड हुयो उन जे लेवल त मूं कोशिशि कई पे त मां पंहिंजनि खे पंहिंजनि बचनि खे सेफ कयां। छो जो जॾहिं घर जो को फ़र्द अगरि मिसाल जे तौरु उहो अहमियत नथो ॾिए इन्हनि शयुनि खे त ॿार उन खां वधीक तेज़ी जॾहिं बाबाई ऐं अम्मी या मिसाल घर जा वॾा इन शइ खे अहमियत नथा ॾियनि त असीं छो अहमियत ॾियूं। पोइ उन्हनि खे सिर्फ़ु रोकण जे लाइ या को महिमान ताई आयो पे त ॿारनि खे सम्झाए छॾियोसीं त कोई बि महिमान घर में अचे उहे असांजा सिर जा साईं, हमेशह असां उन्हनि खे भाकुर पातो आहे, हमेशह उन्हनि खे हथु मिलायो आहे। पर हिन वक़्तु जेका वबा जेका बीमारी हले थी उन में करणो आहे त महिमान जी अचे थो उन खे चओ त तव्हां हथु धोई वठो, उन हथु धोई इहो असां सिस्टम घर में रखियोसीं। पोइ ॾिठोसीं इहा फॉलो ऐं सुबुह शाम टीवी चैनल्स इहो ई ॿुधाइनि पिया त महिमान एक्ज़ैक्टली जेको आहे सफ़ाई निफ़्समान आहे असांजी जेको आहे तव्हांखे इलाही असां ॾिसंदा आहियूं ऑलमोस्ट तव्हां ट्रैवलिंग में ई हूंदा आहियो केॾी महिल किथे इन करे सिंगर जी लाइफ त तव्हांखे ख़बर आहे ऑलमोस्ट बिज़ी हूंदी आहे। त असांजी इहा ई कोशिशि हुई नंढी जेको कोरोना जे करे इलाही डिस्टर्बेंस आहिनि, फंक्शन्स वग़ैरह नथा थियनि या इलाही प्रॉब्लम्स थियनि, पर जेको आहे आर्टिस्ट के साम्हूं अचणु घुरिजे। हिन करे जेको फैन्स आहिनि त उहो चवनि था असांजी फेवरेट सेलिब्रिटी जेको आहे असां हुनखे ॾिसूं किथे आहे, छा पियो करे या छा पई करे। त हिन करे असां कोशिशि कई नंढी इहे प्रोग्राम शो स्टार्ट कयो त तव्हांखे असां फर्स्ट घुरायो, तव्हां टाइम कढी आयो, थैंक्स अ लॉट। मुंहिंजे लाइ त हीउ तमामु वॾो शो आहे, म्यूज़िकल नाइट जो प्रोग्राम आहे। तव्हांजी टीम जेका आहे उहो माशाल्लाह शोभी भाई तमामु बहितरीनु आहे। एज़ ए हॉस्ट जेको आहे दुआ मेंबर एज़ ए सिंगर बि हॉस्ट बि तमामु बहितरीनु तव्हां प्रोग्राम्स असां तव्हांजा ॾिसंदा आहियूं ऐं हीउ प्रोग्राम जेको तव्हांजो स्टार्ट थियो आहे ऐं इनशाला असांजी विशिस जेके आहिनि असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। छो जो जॾहिं बि कंहिं प्रोग्राम जो नओं फॉर्मेट ठहंदो आहे पोइ नई चीज़ खे माण्हू जल्दी सर्च कंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम आहे तव्हांजो माशाल्लाह। थैंक यू सो मच। हुए बि पाण गॾु प्रोग्राम कंदा आहियूं त तव्हांजी मुंहिंजी अंडरस्टैंडिंग बि इलाही मज़ेदार आहे, मतिलबु ॻाल्हाइण में बि इलाही मज़ो ईंदो आहे। त फेल जिते हुजे उते एंटरटेनमेंट न हुजे, पॉसिबल ई न आहे, मज़ो ईंदो आहे हिननि सां गॾु न। अच्छा अगर तव्हांजी इजाज़त हुजे तो असांजो फोर्थ सेगमेंट आहे अंताक्षरी। अच्छा अंताक्षरी जेको अंताक्षरी मशहूर आहे असांजो सेगमेंट आहे, मशहूर त आहे पर असांजे प्रोग्राम जो हे सेगमेंट आहे अंताक्षरी। तव्हां सिंगर आहियो, तव्हांखे अलाए केतिरा गाना यादि आहिनि? अॼु सम्झो तव्हांजो टेस्ट बि थी वञे, इम्तिहान है ऐसे यही समझी वठो। हाणे इते जेको आहे कुछ प्ले थींदो। शोभी भाई आप कुछ प्ले करेंगे, फिर आप बताएं, तव्हां ॿुधाईंदो हे कहिड़ो गानो आहे, गुनगुनाए पर। सुना सेवण रवे आबाद मस्त सुना लाल कलंदर सुनी सिंधड़ी रवे आबाद मस्त सुना। ये से मुझे आप दोनों की मिली भगत तो लगनी लग रही है। ये इतना आसान सा जो है दे दिया, कोई दे तो ऐसा दे कोई मुश्किल हो। हाँ नो डाउट तो फेल समझ जाएंगे, पर मसला ये है कि थोड़ा सा मुश्किल हो। हमारे कॉलर भी सेगमेंट को एंजॉय कर सकते हैं कॉल करके, अंताक्षरी वाली जो सेगमेंट है। और शेबी भाई अब जो है आप थोड़ा सा जो है मुश्किल दीजिएगा। मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो, मुझे तुम कभी भी भुला न सकोगे। मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो, मुझे तुम कभी भी भुला न सकोगे।
वाओ, गाना तो बहुत असल अच्छा में- था। 1 मिनट, फिर से मैं एक ही बात कहूंगी और मुश्किल नहीं। हमारा सेगमेंट है अंताक्षरी। देखें, कभी करे करे खट भी न थी लिया इंसान जेको हारे भी मज़ो वठे, तो आज हाराना है, जीताना नहीं है। देखें आप एक तव्हां ॿुधो, ही म्यूज़िशियन आहे ऐं सिंगर आहियां। अज मां सिर्फ तव्हांजी ही ॿुधंदुसि, तव्हां बिल्कुलु परेशान न ही थियो। म्यूज़िशियन आहे, मां सिंगर आहियां। कोशिशि कंदुसि छो जो दुनिया में जेतिरी भी मेलोडीज़ असीं ॿुधियूं आहिनि त उहे सभु हिनखे भी यादि हूंदियूं, पर अगर का मेलोडी मूंखे यादि न हूंदी त उन जगह ते है ऐसा कब करो होगा, हेड़ो परे थींदो। ओके प्ले। भाई सेगमेंट तो सेगमेंट है ना। अकेले न जाना वाव, हमें छोड़ कर तुम, तुम्हारे बिना हम भला क्या जिएंगे, अकेले न जाना। जबरदस्त इलाही मज़ो आयो ऐं तव्हांजा गाना ही मज़ेदार है। अब यही टेस्ट जो है हमारी टीम जो है वो कह रही है मेरे लिए भी हो, तो कुछ आप प्ले करें, ऐसा मैं प्ले कोशिश करें करूं। कि इसने सुना ना हो। या देखें इसके तव्हांजी जेको आहे, तव्हांजो जेतिरो एक्सपीरियंस आहे ओतिरी मुंहिंजी एज आहे, त तव्हां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हां त तव्हां जी आहियो जी न। जी जी बिल्कुल। मुंहिंजी ग़लती माफ़ आहे नथिंग। हाँ थोड़ी घणी। ना अज किंजर ते केटी बंदर ते, अज किंजर ते केटी बंदर ते। तव्हां भी मूंसां गॾु गाओ न। जर ते केटी बंदर ते थर नंगर दे, अचु किंजर ते केटी बंदर ते थर नंगर दे। दुख जीअ में चाहियो मारींद, तुझे अदब में उथी बीहंद, मुते अची कदे महिरबानी, ततवा थी वेंदी जानी। अचु किंजर ते केटी बंदर ते, अचु किंजर ते केटी बंदर ते थर नंगर दे। शुक्र है भाईजान कोई माई भागी का कलाम निकाले। इतनी पुरानी ही नहीं हूँ यार, देखो आप थोड़ा पुरानी रहम करो ना। म्यूजिक नया है, म्यूजिक कभी भी पुराना नहीं होता। मैंने कब बोला, एवरग्रीन है म्यूजिक तो। Okay. एक और प्लीज, वंस मोर। एकड़ो ॿियो। असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पेरी पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। असांजो सेगमेंट फर्स्ट जेको आहे अल्हम्दुलिल्लाह पूरो थी वियो। हाँ, आपको सेगमेंट में लगता है बहुत ज़्यादा मज़ा आ गया। कीअं लॻो असांजो फर्स्ट सेगमेंट? न फर्स्ट सेकंड में तव्हांजी मिली भगती मुंहिंजी न हुई। आई प्रॉमिस कोई मिली भगत न आहे, मूंखे त ख़बर बि कोन्हे। अच्छा हे जेके कॉर्ड्स तव्हांखे ॾिना मूंखे हे ख़बर आहे जेको एक सेगमेंट आहिनि असां वटि जेको हे प्ले कनि था, टू बी ऑनेस्टली मूंखे ख़बर कोन्हे। ओके पोइ त सही आहे, न त पोइ तव्हांजे मथां नैब जे तरफ़ां केस परचो थी सघे थो न, त कॉर्ड्स जा कलाम जा पर्चन जो दौर मूडे आहे फ़िलहाल, हे पर्चियूं मूडे आहिनि, थोड़ो ख्याल कजो। अच्छा जी शबीर भाई, कैसा लगा आपको सेगमेंट? बहुत मज़ा आया, बहुत ज़बरदस्त। और सबसे अच्छी बात ये है कि होस्ट भी सिंगर हैं और गेस्ट भी सिंगर हैं, तो मेरे लिए ये मुश्किल हुई कि मैं किस तरीके की धुन। आप खुद भी सिंगर हैं और माशाल्लाह हमेशा हमारे साथ होते हैं, और अगर आप ना हो तो हमारा क्या होगा? तो आप लोगों से तो कोई गाना छुपा है ही नहीं, पोशीदा है ही नहीं, तो मैं जो भी ट्यून बजाऊंगा वो आप लोगों ने बता ही देना है। अच्छा तुफैल, मां तव्हां खां पुछणु चाहींदसि, तव्हां राति फंक्शन में वियो छा? मां ॿुधो आहे उते तव्हां 70 गाना जेको सिंग कया आहिनि ऐं 70 गाननि खां पोइ हेॾे आया आहियो। व्हाट्स योर फीलिंग?
यार पहिरां मां फीलिंग ॿुधण थी चाहियां। असल में छा हो जो मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम हुयो, मुंहिंजो फॉर्मेट हुयो हिकिड़ो, उन ते मूंखे जंहिं जॻह ते एज़ ए होस्ट रखियो वियो उहे सभु सिंगर हुया। पोइ हाणे उन्हनि जा गीत वरी उहो डायरेक्टर साहिब जी डायरेक्शन त बाबा तोखे गॾु ॻाइणो आहे, मज़ो साईं। हाणे जेकॾहिं 40-50 फ़नकारनि सां गॾु आऊं ॻाईंदुसि त मुंहिंजो छा थी, हिन मुंहिंजे चमन जो छा थींदो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त असीं कंटिन्यू शोज़ कंदा आहियूं, 2-2, 2.5 कलाक 3 कलाक जी जेका असांजी महिनत आहे उहा। वरी वोकल्स हिकिड़ा अहिड़ा सेंटेंस आहिनि ही गले में, अल्लाह पाक तव्हां अमूमन मच्छीअ खे पाणीअ में साहु खणंदे ॾिठो हूंदो, पोइ उनजे अख जे पासे में 1, 2, 3, 4, 5, 6 कलियूं हूंदियूं जेके वर्क कंदियूं आहिनि, साहु खणंदियूं आहिनि। उन जे साहु खणण सां हाणे इते बि कुदरत जी तरफ़ां वोकल्स आहिनि हिकिड़ा, जॾहिं सिंगर्स गरम थी वेंदी आहे आवाज़, जॾहिं सिंगर कंटिन्यूटी परफॉर्म ॾींदो आहे त वोकल्स आहिस्ता 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 सभई खुलणु शुरू थींदा आहिनि। पोइ उन्हनि जी वजह खां पोइ कंटिन्यू अगरि मिस कुझु ज़्यादा बिहेव थी वेंदो आहे न, पोइ आवाज़ चवंदी आहे त हाणे महिरबानी करे थोरो। एक्ज़ैक्टली, बिल्कुलु सही पिया चओ। तव्हांजी इजाज़त हुजे त मां ब्रेक वठी वठां। जी नाज़रीन, वक़्तु थियो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। कचेरी जो सिलसिलो हीअं ई जारी आहे। ब्रेक खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, भलीकार म्यूज़िकल नाइट विद कशिश में माया तव्हांजी वरी साॻी होस्ट। असां सां गॾु तमामु सुठा महिमान बि मौजूदु आहिनि। कचेरी में इलाही मज़ो पियो अचे, एतिरो मज़ो पियो अचे की असां वही गुम थी विया आहियूं। ऐं माशाल्लाह तव्हां हमेशह ई सुठो प्ले कंदा आहियो, अॼु बि सुठो प्ले पिया कयो। अगरि तव्हां प्ले न कयो त पोइ तुफ़ैल कीअं ॻाया? हा हा, इहा ॻाल्हि बि आहे। बहितरीन म्यूज़िशियन जॾहिं गॾु हूंदो आहे त फनकार नो डाउट जेको आहे बहितरीन म्यूज़िशियन, बहितरीन तबियत जो मालिक। अच्छा, हिकिड़ी गुड न्यूज़ आहे तव्हांजे लाइ, मे बी बैड न्यूज़। लॉटरी निकिती आहे मुंहिंजी। असांजो सेकेंड सेगमेंट जेको आहे उहो स्टार्ट थियण वारो आहे, उहो तव्हांखे मां हाणे न ॿुधाईंदसि, तव्हां तयारी कयो। हुन सां गॾो गॾु असां सां कॉलर बि मौजूदु आहिनि। असां कॉलर खे जेको असां सां गॾु शामिलु कंदासीं, उहो छा चवणु पिया चाहिनि ॿुधूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं राजी? अल्हम्दुलिल्लाह मां ठीक। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? फर्स्ट ऑफ ऑल के पूरी कशिश टीम के लिए जो है ना कांग्रेचुलेशन कि आपका फर्स्ट सॉन्ग और अपना फर्स्ट जो शो मैंने देखा विद द तुफैल संजरानी साहब, उनके लिए मैं यही कहूँगा कि बहुत ही प्यारा शो था। और क्या कहने जो अल्ताफ जी ने खेली, भाई मज़ा आ गया। फर्स्ट ऑफ ऑल तो पहिरां तव्हां सिंधी ॻाल्हायो ऐं पंहिंजो इंट्रोडक्शन सही तरीक़े सां करायो। बस मां तव्हांखे एतिरो चवंदमि त शोबी शुएब हसन पवर। वाओ, पंहिंजो शेबी तमामु सुठो सिंगर, तुफैल तमामु सुठो सिंगर आहे, असांजी हैदराबाद जी जान आहे। छा चवणु चाहींदो? पाकिस्तान जी जान आहे शेबी, असांजे हैदराबाद जी जान आहे, पाकिस्तान जी पोइ आहे जी। अल्लाह साईं सलामत रखे, कामयाब करे। अञा बि जी शेबी कीअं पियो लॻे? ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो मज़ो अची वियो। हाणे असां इंतज़ार में, त असां कॾहिं था अचूं शो में। इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूर अची विया आहियो असांजे शो में, तव्हां अची विया आहियो असांजे शो में शोबी। तुफैल बाबा अची वियो, तुफैल बाबा अची वियो, माना शोबी अची वियो। बेशक, पर तव्हांजी प्रेज़ेंट बि लाज़मी आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे। फर्स्ट असांजो शो आहे, असां हीअं ई सुठे सुठे फ़नकारनि खे असां सां गॾु मज़े मज़े जी कचेरी, मज़े मज़े जो गाना ऐं तफ़री कयूं। गेम्स भी आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो असांजो सेगमेंट बि फर्स्ट थी चुको आहे। त सेगमेंट जेको असांजो थियो अंताक्षरी, हुन में तुफैल खे ॾिठो। हेलो जी जी, मां चयो अंताक्षरी असां सेगमेंट कयो, मुंहिंजो ऐं तुफैल जो झगड़ो ॾिठो। उन झगड़ो ॾिसी त मुंहिंजी दिलि थियो। अच्छा, मतलब प्रोग्राम तव्हां असांजो ॾिसो पिया? वो प्रोग्राम ॾिसूं पिया ऐं ॾाढो एंजॉय कयूं पिया। माशाल्लाह वॾे टाइम खां बाद में जेको आहे कशिश टीवी ते अहिड़ो हिकिड़ो इवेंट थिए पियो जंहिंमें असांजी होस्ट बि माशाल्लाह सां ज़बरदस्त सिंगर ऐं असांजा गेस्ट जेके आहिनि उहे तमामु सुठा ऐं तमामु सुठी, माना इहे सम्झो सिंध ऐं पूरे पाकिस्तान में पहचाना वञनि था। ख़ासि करे मुंहिंजो प्यारो भाउ अदा तुफैल संजरानी, फर्स्ट शो में तव्हां अहिड़ो आर्टिस्ट घुराए छॾियो, जीते रहो भई। इंशाल्लाह इंशाल्लाह। तव्हां तुफैल सां ॻाल्हायो। तुफैल शबी भैया, कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? तुम ठीकु आहे? तव्हां ॿुधायो? सोना लॻंदा अली वाला।
बेशक सोना लगदा है गाला शोभी तमाम बेहतरीन नाटक शोभी एकड़ी कोई नंढड़ी बिल्कुल जल्दी वाली को रुबाई बुधाए जल्दी जो थोड़ी शोएबी मुझे फेवरेट गानो बुधाए प्लीज पो खुदा हाफिज़ पांजी खुदा हाफिज़ थी वेंदी हेने जो गानो मुखे ॾाढो वणंदो आहे पांजी खुदा हाफिज़ थी वेंदी अगर तू इंजी फरमाइश में की ॿुधाए ना इंजी अगर फरमाइश पूरी कंदो तो पो खुदा हाफिज़ थी वेंदी अरे शोएबी जेको तुंहिंजो दिल चए ना इंजी फरमाइश केड़ो ॿुध ॾिसो तो सही केड़ी फरमाइश है हाय हिन जो मशहूर गीत आहे जी शोएबी कुछ थी वने मजेदार कौन सा सॉन्ग केरो कोई भी जो आपका बहुत मशहूर सॉन्ग है हैदराबाद पे आपने क्या था पर सिंधी है हमारा सॉरी मां छोड़ दूं मैं ती गलाया चलो ठीक है पो तवा के वही बुधाई ता जो ता जो फेवरेट है जी ओ दिल खणी वई म्यूजिकल नाइट वारी दिल खणी वई थोड़ी नजराबादी गला गाड़ा जिहदा गुलाबी ओ गला गाड़ा जिहदा गुलाबी Thank you, वाह मुझे जबरदस्त कुछ जलने की बदबू आ रही है कुछ हो रहा है इलाही कुछ सब हो रहा बढ़िया है। जी बाकी थैंक यू सो मच शेबी असां सां कॉल ते तव्हां शामिल थियो असांजी टीम जो हिस्सा थिया आहियो ईअं ई शामिल थींदा रहो असांजे प्रोग्राम में कॉल्स कयो इलाही सारी दुआऊं बि कयो इंशाल्लाह थैंक यू सो मच थैंक यू जी थप त नथी अची न हुन कलाम गायो गल मुंहिंजा गल गुलाबी आहिनि छा ये देखो हे ॾिसो अच्छा ठीकु आहे पाण झगड़ो कंटिन्यू कयूं था जेको आहे तव्हांजे झगड़े में माशाल्लाह अदा तो फेल मोहब्बत आहे त जेको आहे बिल्कुलु असांजो आहे। सेकंड सेगमेंट जेको आहे कुक विथ म्यूज़िक तमामु बहितरीन सेगमेंट आहे सेगमेंट जो मां तव्हांखे ॿुधायां हिन सेगमेंट में तव्हांखे छा ॿुधाइणो आहे ख़बर अथई गेस्ट कयो थोरो मतलब मूंखे बटाटा ठाहिणा आहिनि कुक सब्जी ठाहिणी विथ आहे म्यूज़िक सब्जी ठाहिणी आहे ईअं ई सम्झो बट छा में ठाहिणी आहे हो सोचो कहिड़ी सब्जी तव्हांखे वणंदी आहे मूंखे सभु सब्जी वणंदी आहे फेवरेट कहिड़ी आहे भिंडी आलू बिरयानी हाँ हलीम अच्छा निहारी तो ॾिसो सबर। भिंडी आलू बिरयानी हुन में जेको बिरयानी जी जेको रेसिपी हूंदी आहे न हुन में इलाही सब्जियूं यूज़ थींदियूं ठीकु आहे उहो बिरयानी जी रेसिपी असांखे तव्हांजी आवाज़ में ॿुधायो बिरयानी जी रेसिपी मतिलबु बिरयानी न हुजे भले हुन में सभु सब्जियूं हुजनि सभु खाधो पीतो हुजे मतिलबु हिकिड़ो अहिड़ो गानो थी वञे जंहिंमें तव्हां चओ बसि ये है ई सब्जी का गाना शोभी भाई तव्हां म्यूज़िक प्ले कयो माइक तव्हां म्यूज़िक प्ले कयो अॼु सब्जियुनि सां छेड़ो आहे 1 2 3 4 बटाटा वड़ा बटाटा वड़ा बटाटा वड़ा बटाटा वड़ा याद नहीं करना था करना पड़ा है बटाटा वड़ा बटाटा वड़ा दिल नहीं देना था सब्जी दिल नहीं देना था भिंडी दिल नहीं देना था कद्दू करना पड़ा है बटाटा वड़ा बटाटा वड़ा वड़ा वाओ मतलब अब सब्जियां भी खाएंगे हम लोग फनकार क्या हो देखो गया है? ॾिसो हाणे तव्हां सिंधी में ॻाल्हायो तव्हांजे करे मां बि उर्दू में बि ॻाल्हायां असल में सीरियस ॾिसो असां फनकार आहियूं न ना असां सब्जी कोन खपाईंदा आहियूं ॿुधो त सही न लेट मी कंप्लीट प्लीज़ जेको आहे फनकारनि खे किथे बि कुझु बि फरमाइश थी सघे थी पर हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे मेंटली तौर ते मां हाणे तो फैल खे ॿुधायो की असांजो सेगमेंट आहे कुक विथ म्यूज़िक हू मेंटली तौर ते प्रेज़ेंट थियो ऐं हुन ते गानो असांखे ॿुधायो ऐं इलाही घटि फनकार हूंदा आहिनि जेको अहिड़ा जेको आहे इम्तिहान न पास फनकार घटि असीं साइंसदान थी वियो जो मतलब- असांखे इल्हाम थी वियो त बटाटे ते या सब्जी ते को कलाम ॻाइणो आहे तव्हां कुझु ठाहियो आहे कॾहिं फॉर मानी
बिल्कुलु ठाही आहे। मां आलू ॾाढा भला ठाहींदो आहियां, माय फेवरेट। चांहि बड़ी भली ठाहींदो आहियां, हाय भिंडी पंहिंजी मसनि जी ठाहींदो आहियां। हिकिड़ो टमाटर जो चटनी चटणी थींदी आहे जेका जंहिंमें ज़ीरो बि पवंदो आहे, उहो ऐं सावी मिर्चूं सिर्फ़ु ऐं उन में ओनली फॉर उहो ॾाढो टेस्टी ईंदो आहे। उहो वरी आम मानी सां यार मुंहिंजे मुंह में पाणी थो अचे। मतिलबु एतिरी सारी रेसिपीज़ जेको तव्हां ठाहियो था, हिन करे असांखे गानो बि ॿुधायो था। लॻे थो घर में भाभी गाना कम ऐं सब्जी वधीक पचाईंदी। अच्छा, असां सां गॾु हिकिड़ी ॿी कॉल मौजूदु आहे। अगरि तव्हांजी इजाज़त हुजे त मां कॉल वठां। तव्हांखे कावड़ अचे थी? ठीकु आहे, मां घर वञण जी तयारी पियो कयां। न भाभी लव यू सो मच। तव्हांजे लाइ इलाही सारी इज़तूं आहिनि ऐं प्यार आहे। बाक़ी ॿुधो, तव्हां सब्जियुनि जो हिकिड़ो ॿियो गानो यादि कयो, मां कॉल वठां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी कौन और कहाँ से? शाजिया हैदराबाद से। शाजिया हैदराबाद से। आप हमारे साथ सिंधी में बात करें। अच्छा, मां शाजिया हैदराबाद से आया। केड़ा हालन कीअं आहियो शाजिया? अल्लाह जो शुक्र, ठीक। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुल ठीक ठाक आहियां। छा कंदा आहियो? मां छा कंदी आहियां? कुछ न, घर में हूंदी आहियां। घर में छा कंदा आहियो? घर में कॾहिं कॾहिं मोबाइल यूज़ कंदी आहियां, कॾहिं कॾहिं कमु कंदी आहियां। अच्छा, असांजो प्रोग्राम ॾिसो पिया? जी, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया ऐं ॾाढो मज़ो पियो अचे। तव्हांजी वॉइस बि ॾाढी बढ़िया ऐं इलाही मज़ो पियो अचे, इलाही इंजॉय पिया कयूं। मां तव्हांखे मुबारकबाद थी ॾियां तव्हांजी शो जी, ऐं अल्लाह पाक तव्हांखे हमेशा ख़ुशि रखे। तव्हांजो शो ईअं ई बरक़रार हलंदो रहे। थैंक यू सो मच। एतिरी सारियूं जो फर्स्ट शो आहे, असांखे विशेस बि मिलनि। असां जेको स्पेशली मां इलाही लकी आहियां। इलाही घटि माण्हू हूंदा आहिनि जेको दुआऊं ॾींदा आहिनि, पॉज़िटिव कमेंट ॾींदा आहिनि। ऐं असां सां गॾु तमामु सुठो सिंध जो नालो आहे तुफ़ैल खान संजानी साहब, तमामु सुठो फ़नकार। उन्हनि सां ॻाल्हाईंदो? जी, मां उनखे भी मुबारकबाद थी ॾियां ऐं बसि मां तव्हां सां ॻाल्हायो। थैंक यू सो मच ऐं इलाही सुठो पियो लॻे मां शो पे ॾिसां ऐं उनखे भी मुबारकबाद। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। जॾहिं तव्हां कॉल कई, कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिल थियो, असांजी टीम जो हिसो थियो। ऐं तव्हां गानो कोई यादि कयो? वरी सब्जी जी मथां यार सेगमेंट कुक विद म्यूजिक आहे। तव्हांजे सब्जियूं न तव्हांजे प्रोग्राम खां पोइ मूंखे रेडी लॻाइणी पवंदी। छो जो ॾिसो हिकिड़ो सब्जियूं, शोभी भाई सब्जियूं हूंदियूं खोड़ जूं, पोइ मां फ़नकार जॾहिं रेडी थियल हलंदुसि भिंडी जे मथां कलाम मां जॾहिं ॻाईंदुसि न त पोइ इलाही सब्जी। वक़्तु आहे इंसान खे कहिड़े बि वक़्त में कहिड़ी बि रोज़ी करणी पवंदी आहे। हिन करे इंसान खे पंहिंजो पेट त भरिणो आहे न। असांजे कोरोना में माण्हू छा कयो? सुभाणे तव्हां चवंदो त मेह जे मथां कलाम ॿुधायो, वरी मेहूं चारियो न। तव्हां फ़नकार आहियो न, चोर त कोन आहियो न? न फ़नकार आहियो। फ़नकार पंहिंजे फ़न जो इज़हार कीअं कंदो? ईअं ई कंदो न। चने जी सब्जी पे हेलो, और टाइम वेस्ट न कयो। दूसरी सब्जी पे सब्जी हुजे न, सब्जी हुजे। हे सेगमेंट आहे कुक विद म्यूजिक। मतलब तव्हां मानी पचायो, गाए गाए। हेलो, ताजी लस्सी, नथिंग सब्जी। ओके ओके, ऑल ओवर, नो इशू। ताजी लस्सी ऐं मक्खन मलाई, नाहे असां वटि मुर्गी फ्राई। ताजी लस्सी ऐं मक्खन मलाई, नाहे असां वटि मुर्गी फ्राई। ताजी लस्सी ऐं मक्खन मलाई, नाहे असां वटि मुर्गी फ्राई। ताजी लस्सी मानी जुअर जी, जुअर लगे सब्जी ना, वो भी जमीन में थी। मानी जुअर जी सागलवर जो, मानी जुअर जी सागलवर जो, मानी जुअर जी सागलवर जो। खास अमू तो ले अथरा हे, खास अमू हे, खास अमू तो ले अथरा। नाहे असां वटि मुर्गी फ्राई। ताजी लस्सी, ताजी लस्सी।
बैंगन ताजा टमाटर। हाय जबरदस्त जबरदस्त। भिंडी, आलू, गाजर, मूली सब्जियों है आहे तो फेल खान संजरानी। अच्छा ओके ओके तमामु सुठो तव्हां असांखे ॿुधायो। असांखे ॿुधी सब्जियूं न जेको मूंखे वणंदी त कोन्हनि पोइ तव्हांखे ॾिसी पर सब्जी ते गुज़ारो करे वठंदासीं। मसलो चवण जो हे आहे। अच्छा सेगमेंट कीअं लॻो? मज़ाक सेगमेंट ज़बरदस्त आहे। हाणे मां त सोचां त मां त पंहिंजो जान छॾाईसि, बाक़ी जेके पुठियां फनकार ईंदा उहे पहिरियां शाइरनि खे चवंदा, उस्तादनि खे चवंदा बाबा उस्ताद भिंडी खे कीअं ॻायूं। न पंहिंजे फन जो मुज़ाहिरो हर माण्हू पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां कंदो। वांगण खे उस्ताद कीअं ॻायूं फनकारनि जो टेस्ट। अच्छा सेकंड तव्हांखे कीअं लॻो असांजो सेगमेंट? बहुत मजे का सेगमेंट था। काहे का मजे का सेगमेंट था? क्योंकि हम सब्जियों के जिक्र से जो फंस जाए ना वहाँ पे वो मजे की चीज नहीं होती। एक मिनट आप कंप्लीट करें। हाँ जी बहुत अच्छा सेगमेंट था और लेकिन व्यूवर ने इसको एंजॉय भी किया होगा जो हमें देख रहे हैं। लेकिन एक बात है कि तुफैल भाई हम दोनों ने तो किसी ना किसी तरह ये कर ही लिया। अगर ये दुआ भी हमारे साथ इसको थोड़ा सा शेयर करें, कोई सब्जी का गाना इनको भी गाना चाहिए। ओह माय गॉड। या कुछ भी सब्जी का जिक्र होना चाहिए क्योंकि होस्ट लेकिन वो अपना तरन्नुम में होना चाहिए गाने में। ऐसे तो मैं बहुत सारी सब्जियों उन्हें कहते हैं कि जी बहुत सारी सब्जियों के नाम बताएं, बहुत सारी सब्जियां। भाई मैं थोड़ी बहुत कोशिश ही कर सकती हूँ। हमसे पूरी हांडी पकवा ली मसा का सजो जो सजो हेलो बोर्ड मां हांडी पचाइण जी कोशिश कयां थी, वणे न वणे तव्हांजी मर्ज़ी। उहा मर्ज़ी आहे। ठीक है ओके लिसन था। आलू कचालू मियाँ कहाँ गए थे, सब्जी की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारी रो रहे थे, गाजर ने प्यार किया हंस रहे थे। बस देखो ॾिसो क्या एडो वडो तो जेको आ तव्हां वांगुरु कलाम मां नथी ॿुधाए सघां। इन करे असां वटि सवाल बि आहिनि। तव्हां अॼु मुंहिंजो टेस्ट न आहे, तव्हांजो टेस्ट आहे त तव्हां टाइम की किल न कयो। अच्छा असांजो फर्स्ट सवाल प्राइवेट हुजे, पब्लिक हुजे या घर जो हुजे? तव्हां टिनी ते असां सां ॻाल्हाए सघो था। टिनी ते उबूर हासिल आहे। घर जे मामले में थोरो ख़्यालु कंदासीं। अच्छा ॿुधो, अहिड़ो कहिड़ो फनकार आहे जंहिंखे तव्हां कॉपी कंदा आहियो? तकरीबन स्पेशली साईं सुलेमान शाह, उस्ताद नुसरत फ़तेह अली, मैडम माबदा परवीन, मोहम्मद यूसुफ, उस्ताद जुमन, सलीम सिंगार। रिसेंटली ॿुधायो जेको तव्हांजो फेवरेट हुजे, तो बस हे फनकार आहे, हिन जे अलावा कोई फनकार कोन्हे। मतलब तव्हांजो फेवरेट सेलिब्रिटी हुजे, तव्हां हुनखे सफ़ा कॉपी कंदा आहियो पंहिंजे पाइण ते, वेहण ते, ॻाल्हाइण ते। हिन करे हिकिड़ी फेवरेट सेलिब्रिटी हूंदी आहे न इंसान जी। माबदा परवीन। ओ वाओ नो डाउट एवरग्रीन। असां तमामु सुठी जेको आहे फनकार आहिनि। सेकंड सवाल आहे तव्हां अगरि सिंगर न हुजो त छा हुजो? मां फाइटर हुजां, रेसलर हुजां, फाइटर हुजां, बॉक्सर हुजां, फुटबॉलर हुजां। इहे शयूं मूंखे बेसिकली ज़िंदगी में पसंदि आहियूं। मां वेट लिफ्टर भी होसि कंहिं ज़माने में। मुंहिंजी बॉडी त हीअं था त मूं घटि आहे, मुंहिंजी बाक़ाइदे पूरी बॉडी घटि आहे, वेट खणंदो घटि। एक्सक्यूज़ मी छा वेट लिफ्टर होसि, फाइटर होसि। ऐं मूं जूडो बॉडी घटि आहे, थोरो ख़्याल कजो। मूं पंहिंजी ज़िंदगी में 2 साल जूडो कराटे बि सिखी आहे। माशाअल्लाह। मूंखे नन चाकू जेको थींदो आहे, जेको ब्रूस ली हलाईंदो, उहो बि हलाइणु ईंदो आहे। हाँ बात तो सच है पर बात है रुसवाई की। जी कभी करे अहिड़ो थियो आहे जेको तव्हां हिकिड़ो मूड में हुजो ऐं तव्हां कंहिं प्रोग्राम में वञो पिया, उहो प्रोग्राम में तव्हां पहुचो ऐं हुते प्रोग्राम ख़तमु थी वञे, पोइ तव्हांजी फीलिंग्स छा हूंदियूं आहिनि? ऐं मतिलबु सफ़ा रेडी वेडी थी फर्स्ट क्लास थी, यार मूंखे अॼु प्रोग्राम मां टाइम थियो आहे, मूंखे वञणु घुरिजे, त पोइ जेको आहे तव्हांजी फीलिंग्स छा हूंदियूं आहिनि? प्रोग्राम में वञण जे लाइ त बाक़ाइदे हशाश बशाश म्यूज़िक हीअं कंदुसि, हीअं कंदुसि, हीअं नचंदुसि, हीअं कंदुसि, बाक़ाइदे ईअं हूंदो आहे त उते तंबू में दमादम मस्तु कलंदो। पोइ त वञण जे टाइम न। हा मां मुंहिंजो चवण जो मक़सदु तव्हां कोन सम्झो। उते पुॼा त कुझु बि न हुजे। उते तव्हां पुछो फॉर सपोज तव्हां लेट थी आहियो न, कॾहिं थींदो आहे यार प्रोग्राम्स में नॉर्मली लेट थी वेंदो आहे माण्हू, ठीकु आहे, हा तव्हां खिलो त मां सम्झां थी, बट कंट्रोल, ठीकु आहे, त प्रोग्राम में लेट थी वेंदो आहे त पोइ हिकिड़ी यार हूंदो आहे न, मतिलबु एॾी तयारी कई आहे असां प्रोग्राम जे लाइ, ऐं उहो प्रोग्राम उते न थियो, प्रोग्राम थिए पियो, तव्हांजे पहुचण खां पहिरां क्लोज पैकअप, पोइ अगरि जेकॾहिं उहे हलिया वेंदा त पुठियां माचिस सां तंबू खे बाहियूं। मतिलबु एतिरी तकलीफ़ थींदी आहे कि अगरि जंहिं शो जे लाइ असां विया आहियूं ऐं शो में असां न पुॼी सघिया आहियूं कंहिं बि प्रॉब्लम जी वजह खां,
ॾाढो ॾुख थींदो आहे। अहिड़ो कोई सिंगर जंहिंजे लाइ तव्हां जंहिंखे सोचे तव्हां गानो ॻायो हुजे पंहिंजो ऐं तव्हांजो हिट न वियो हुजे, हुनजो हिट वियो हुजे, या तव्हांजो हिट वियो हुजे हुनजो न वियो हुजे, त पोइ तव्हांजी फीलिंग्स छा हूंदियूं? मां हैप्पी रहंदो आहियां। अगरि जीअं मिसाल जे तौरु नंढिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां, शमन मीराली साहब जो हिकिड़ो गीत हुयो जेको मार्वल ॻायो, उनखे पहिरियों हुन ऑडियो में उनखे रिकॉर्ड करायो, माण्हुनि पब्लिक हुनखे कोन ॿुधो हो या उन जे समातनि जे तरफ़ न गुज़रियो हूंदो, वरी उहो साॻियो ई सॉन्ग जो रिड्यू थियो त पूरे ऑल ऑफ द वर्ल्ड में ऐं कोक स्टूडियो जहिड़ी म्यूज़िक जी दुनिया में बि पहुतो। पोइ इहो नसीबु हूंदो आहे, कॾहिं कॾहिं असीं बि गीत ॻाए छॾींदा आहियूं, पोइ माण्हुनि वटि न पुॼंदा आहिनि, वरी कॾहिं न कॾहिं उहो साॻियो ई गीत खणी जॾहिं ॿियो फनकार ॻाईंदो आहे, पर ख़ुशी ज़रूरु थींदी आहे त चलो मुंहिंजो गीत आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त फिर मूंखे हे ॿुधाइजो तव्हां कंहिंजो गानो ॻायो जेको हिट थियो हुजे? मूं खोड़ सारा सॉन्ग्स ॻाया आहिनि। साईं सलीमान शाह न, तव्हां जेको ॻायो हुजे उहो हिट तव्हांजो ई थियो हुजे, हुननि जो न थियो हुजे, पोइ तव्हांजी फीलिंग्स ऐं मतिलबु कहिड़ो फनकार आहे, पहिरियों मूंखे ॿुधाइजो। फनकार त मूंखे मुंहिंजो नालो, मुंहिंजो जेको कसीदो आहे सोना लगदा अली वाला, इहो पहिरियां कंहिंजो ॻायल आहे। पोइ उन जे फनकारनि खे ॻायो तव्हांजो हिट बि थियो आहे ऐं इलाही फनकार हिननि खे ॻायो बि आहे। ऐं जंहिं फनकार पहिरियां हिन खे ॻायो हो, उन खां पोइ हीउ सिंध में कलाम आयो, सिंध में असांजे काफ़ी दोस्तनि हिन खे परफॉर्म कयो, उन्हनि बि ॾाढो सुठो परफॉर्म कयो। जॾहिं मूं वरी हिन खे ॿुधो, मूं ॾिठो त तक़रीबन सभिनी दोस्तनि ॻायो, सभिनी खे सर्च कयो, ॿुधोसीं, पोइ ॾिठोसि त हिन ते त भला आउं ट्राई करे ॾिसां। जॾहिं मूं ट्राई कई हुन सॉन्ग जे मथां, त अलाह पाक मूंखे पूरी दुनिया में इन नाले सां रोशनास कराए, ही वञे थो सोना लगदा अली वाला। बिल्कुलु, हे गानो मां लाज़मी पंहिंजे व्यूवर्स खे ॿुधाईंदसि, पर बाद में अहिड़ो कहिड़ो फनकार आहे जंहिंसां गॾु तव्हांखे ड्यूट करण जो शौक़ु आहे? मां अगरि ज़िंदगी जो ख़्वाबु आहे त मां ज़िंदगी में अगरि कोई ख़्वाबु आहे त मां आबिदा परवीन सां हिकिड़ो ड्यूट करे सघां। अगरि मूंखे ज़िंदगी चांस ॾिनो ऐं मां इहो पंहिंजो प्रपोज़ल जेको आहे मैडम जे साम्हूं बि रखंदुसि, त हिकिड़ो गीत मुंहिंजी ज़िंदगी जो, ऐं उहो जेको गीत हूंदो उहो मुंहिंजी लाइफ जी सॼी ॻाइण जी सॼी कमाई हूंदी। उहा एग्ज़ैक्टली, बिल्कुलु सही। अहिड़ो कहिड़ो फनकार आहे जंहिंसां तव्हां ड्यूट करणु न चाहींदो? सच, सिर्फ सच, सच के सिवा कुछ नहीं। ड्यूट न करणु चाहींदो कहिड़ो फनकार आहे? खोड़ आहिनि, पर नालो कंहिंजो वठां मां वठी नथो सघां, मुंहिंजो ई वठी छॾियो भला, मुंहिंजो ई बेइज़्ज़त कयो, मां बर्दाश्त कयां थी, पर न सच। अहिड़ो तव्हां फनकार चयो आहे ऐं तव्हां फनकारनि में लिमिट न आहे रखी त कहिड़ो बि फनकार हुजे, ठीकु आहे न? मां मिडोना सां न करणु चाहींदुसि ड्यूट। न हू हेॾे ईंदी न मां होॾे वेंदुसि। पाकिस्तान, पाकिस्तान, पाकिस्तान। हाँ, पाकिस्तान। ये पाकिस्तान छा? पाकिस्तान में मां अलन फकीर सां ड्यूट न करणु चाहींदुसि। हाणे रिसेंटली? अच्छा, रिसेंटली। ऐं फनकार बि हुजे, फनकार ऐं फीमेल हुजे। अहिड़ी कहिड़ी फीमेल आहे जंहिंसां गॾु तव्हां ड्यूट करणु न चाहींदो? पाकिस्तान, सिंधी मीडिया, केर बि? हे त जान छॾाइण वारी ॻाल्हि आहे। छो? सभु ॿुधायां। तव्हां अगरि मूंखे चवंदो, तव्हां कॉल कंदो, मां सभिनी सां गॾु ड्यूट कयां, त तव्हां कॉल कंदो मूंखे त मां तव्हां सां ड्यूट सॉन्ग करणु चाहियां, तव्हां चवंदो सॉरी यार, जेको शइ सभिनीनि लाइ अवेलेबल हुजे, पंहिंजे लाइ अवेलेबल हुजे, त वो मज़ो न ईंदो आहे। ऑनियर चवां पियो न, ऑनियर चवंदो मूंखे तव्हां सां ड्यूट नाहे करणो, नहीं नॉट इंटरेस्टेड, तव्हांखे न करिणो आहे, मां पोइ बि तव्हांजी मिनतूं कंदमि। हिन करे तव्हांखे इलाही टाइम थियो आहे फील्ड में, मुंहिंजी जेतिरी एज आहे ओतिरो माशाल्लाह तव्हांजो एक्सपीरियंस आहे, ऐं एक्सपीरियंस सां गॾोगॾु सम्झी वठो। बसि हाणे ईअं नथी ॻाल्हाए सघां, पोइ होरनि सां गॾु ब्रेक वठां, हुन सां गॾु वक़्तु थियो आहे हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी तुफ़ैल सां साॻी झगड़े ते कंटिन्यू कंदासीं।
मुझा संगीड़ा ओ मुझा जोगीड़ा ओ मुझा मारुड़ा मारुड़ा मिठुड़ा मुझा मारुड़ा संगीड़ा मुझा अले अले मुझा मारुड़ा ओ मुझा जोगीड़ा ओ मुझा सामियड़ा अले मारुड़ा के जोगीड़ा के सामियड़ा हो जोगी आया मुन सुनाता जोगी आया मुन सुनाता जोगी आया मुन सुनाता सामी आया मुन सुनाता जोगी आया मुन सुनाता सामी आया मुन सुनाता गाए दिल के गाए ब्याह अले अले मुझा मारुड़ा जोगीड़ा मुझा मिठड़ा मुझा मारुड़ा संगीती मुझा मारुड़ा लाऊ की मुझा अले 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 मारुड़ा अले 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 संगीड़ा अले 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 मुझा मारुड़ा ओ मुझा जोगीड़ा ओ मुझा सामियड़ा मारुड़ा मिठुड़ा मुझा मारुड़ा लाऊ की मुझा अले अले मुझा मारुड़ा Abdul Latif Jay, Lalo Lalo Latif Jay. अदियो शाह लतीफ जय लालू लाल लतीफ जय Adieu Shah Latif Jay, Lalo Lalo Latif Jay. विछड़े वो मिलाए ब्याह अले अले मुझा मारुड़ा ओ मुझा जोगीड़ा मुझा सामियड़ा मारुड़ा मिठुड़ा मुझा मारुड़ा लाऊ की मुझा अले अले मुझा मारुड़ा वो तो सब हो गया मज़े की बात मज़े जी ॻाल्हि त हे आहे त सभु थी वियो तव्हां चयो मां तव्हां सां ड्यूट करणु मां पसंदि रिहर्सल कंदसि कई मां तव्हां सां ड्यूट कोन कयो असल में तव्हां रिहर्सल त कई आहे नो इशू पर असांजा व्यूवर ॾिसनि पिया गॾु क्या कहते हैं शेब भाई हाँ जी बड़ा सबसे पहली बात तो गीत बड़ा अच्छा हुआ दूसरी बात ये है कि कहते हैं वजूद ज़न से है तस्वीर कायनात में रंग तो तुफैल भाई ने बोलना तो नहीं चाहिए थोड़ी देर पहले ही कहा था कि मैं डू इट नहीं करूँगा एक मिनट नहीं, कंप्लीट हो जाए बात कंप्लीट हो जाए डू इट नहीं करूँगा लेकिन दुआ आपका नाम ही ऐसा है दुआ और आपने भी मनवाई लिया कि ले आप डू इट मेरे साथ ही यार करेंगे। असल में प्रॉब्लम है यार त जेको होके जो नालो खणी कोन पिया सघनि न माने फनकार माशाल्लाह सब भी असांजे लाइ क़ाबिल न मूं इज़्ज़त ईअं मूं ईअं ई पंहिंजो हिकिड़े तफ़रीहनि इंसान वो त- ईअं ॻायो मूंखे कहिड़ी ख़बर अथई इहा रिकॉर्ड थियो यार थिए तफरी में सभु कुझु हिते थी वेंदो आहे न ईअं कीअं न जेकॾहिं तव्हां अगरि मिसाल त मूंखे प्रॉपर चयो आहे प्रॉपर स्पेशल स्टूडियो बुक अच्छा कयो चलो आहे ठीकु आहे शोभी खे बुक तव्हां कयो आहे हलो ठीकु आहे तव्हां कयो हे ॿुधायो मुंहिंजी नंढी कोशिशि हुई मां कीअं ॻायो मूं ॾाढो बुरो कयो छो जो मूं तव्हां सां ड्यूट तव्हां- न ॻायो ड्यूट ॻायो न तव्हां जे अॻियां त मां पंहिंजे पाण खे फील थी कयां की मां इलाही किनो ॻायो हिन करे तव्हां सां गॾु रही असां सिखी वेंदासीं तव्हांजो थोरो शफ़क़त जो हथु आहे असां ते रखो प्लीज़ तो फिर भाई मुझे लगा बहुत अच्छा गाया इन्होंने आपके साथ जा बाबा जी ले अपनी ज़िंदगी अच्छा हिकिड़ो असांजो ॿियो सेगमेंट आहे तमामु ख़ूबसूरत हुन में ॿुधायां जी सही ॿुधायो एॾा परेशान मां परेशानी नहीं करे आहियां त जेके ॻाल्हियूं न थियणियूं तो सभु अनोखियूं ॻाल्हियूं थियनि पियूं ड्यूट न थियणो ख़बर ड्यूट थी वियो ख़बर अथई
असांजी कोशिशि ख़बर थी छा आहे, हिन प्रोग्राम में हर शइ डिफरेंट थिए। हाणे मथो गुजाए सोचण थी मजबूर थी आहियां हाणे छा थींदो। हा हे नमूने जैसे हे जेको टेबल आहे न, इते ख़तरनाक शयूं आहिनि। मूंखे त हिन में नांग थो लॻे। हो हीअं निकिरंदो ऐं हीअं डंग खणंदो। अच्छा हे बॉक्स खणो था, हिन में हिकिड़ी पर्ची आहे, ठीकु आहे। हे बॉक्स खणो, मां ॿुधायां थी। हिन करे मां हुते ईंदसि। ईअं न हिन में खोलजो न, फ़िलहाल सम्झो ॻाल्हि खे, खुलजा सिंसिम पोइ कंदासीं। अच्छा हिन में हिकिड़ी पर्ची आहे, हुन में हिकिड़ो मंत्र लिखियलु आहे। हुन मंत्र खे मतिलबु ॿुधायां हो छा हूंदो आहे, नालो आहे। अच्छा हो नालो आहे, कंहिंजो बि थी सघे थो। हिन में हिकिड़ो नालो न आहे, खोड़ सारा नाला आहिनि। तव्हांखे ख़बर पवंदी जेॾी महिल हथ में ईंदो त क़िस्मत किसकी खुली, सुना होगा। बियो पोइ जेको आहे, हिकिड़ो कमु था कयूं, ही मज़ाक में हिकु दफ़ो ॿीहर हे बॉक्स खे खोलियो। 1 2 खुल जा सिलसिल, सबर लौका खुल जा। हिन मां पंहिंजी फेवरेट कोई भी पर्ची के हथ कर। हाँ खिचड़ी पची वने ना पहिरियां, खिचड़ी पची गई। एक, अब इसको बंद करें, मतलब क्लोज कयो, हेठ रखो, पंहिंजी जगह ते वापसी लॉक कयो। लॉक थी। ओके, हिन पर्ची के खुल जा सिम कयो, मतलब नालो पढ़ो कंहिंजो आहे। खुल जा ऐं हिन पासे बि कजो, पहिरियां नालो पढ़ो। सिम लॻे तो पंहिंजो ई नालो निकितो आहे, हिन करे ख़ुशि पिया थियनि। पर्ची हिन पासे कयो। पर्ची अगरि जॾहिं तव्हांजे पासे कंदुसि त तव्हां 1 2 3 त मूंसां गेम थी थी त सारी ॻाल्हि आहे। तुफेल खान संजराणी। हाणे तुफेल खान संजराणी जो गानो तुफेल खान संजराणी खे ॿुधाइणो आहे। सॉरी, उहो असां ॿुधंदासीं, पर तव्हांजी कोई ख़ूबी ॿुधायो। मुंहिंजी ख़ूबी जेके कंहिंखे बि ख़बर न हुजे, सिर्फ़ु तव्हांखे ख़बर हुजे पर्सनली, अॼु उहो तव्हां ॿुधाईंदो। मां हर हाल में मोहबत कंदो आहियां कंहिंसां। हा लफ़्ज़ अची वियो, मोहबत हर हाल में। कोई बि ॾुखियो माण्हू हूंदो आहे, तकलीफ़ दे माण्हू हूंदो आहे, परेशान माण्हू हूंदो आहे, अगरि उन जा मुंहिंजे लाइ सख़्तु जुमिला हूंदा आहिनि तॾहिं बि मां हुन सां मोहबत सां पेश ईंदो आहियां। हे तव्हांजी ख़ासियत आहे। इहा मुंहिंजी मां त ख़ासियत कॾहिं कोन ॾिठो आहे। मूंखे तव्हां कॾहिं विढ़ंदे कोन ॿुधो हूंदो। तव्हां एतिरो शोबिस जी दुनिया में मां कॾहिं बि कंहिंसां विढ़ंदो नो न डाउट, आहियां। तमामु सुठो ऐं तमामु बहितरीन इंसान आहे। कोशिशि कंदो आहियां, हमेशह कोशिशि कंदो आहियां। कोशिशि कामयाबी जी कुंजी आहे। एग्ज़ैक्टली, मां जिते पॉइंट आउट कंदी आहियां उते तुफेल वटि कुझु न कुझु आहे निकिरण लाइ, हिन करे मां कंदी आहियां। अच्छा, पंहिंजो गानो कोई ॿुधायो। हा मुंहिंजा ॿ लफ़्ज़ ईअं ई। हा खोड़ सॉन्ग आहिनि। मुंहिंजो पंहिंजो लिखियलु हिकिड़ो तमामु मशहूरु गीत हो ऐं तमामु मोस्ट पॉपुलर बि थियो। जदू चढ़िया इश्क दा रंग, कंपोजिशन भी मुझी आहे, धुन भी मुझी आहे, शायरी भी मुझी आहे। मैं ते हो गया मस्त मलंग, मलंग दी गल सुन जा बोलिए। वाओ, तमाम मलंग दी गल सुन जा सोनिए, जदू चढ़िया इश्क दा रंग रंग। मैं ते हो गया मस्त मलंग, मलंग दी गल सुन जा बलिए, मलंग दी गल सुन जा सोनिए। इहो मुंहिंजो पंहिंजी कंपोजिशन आहे, शायरी बि पंहिंजी आहे। नो डाउट, तमामु ऐं मुंहिंजो मोस्ट पॉपुलर पाण बि तव्हांजा सॉन्ग इलाही दिलि सां लॻंदा आहिनि, हिन करे जेको तुफेल जी फीलिंग्स शइ हुन सॉन्ग में हूंदियूं आहिनि, राइट। यस। हाणे तव्हां सां मां छा पुछां, अहिड़ी कोई बुराई ॿुधायो पंहिंजी जेको तव्हांखे पंहिंजी लाइफ में न वणंदी हुजे, तव्हां चओ बसि यार हे जेको मां कयां थो न, हे शइ इलाही ग़लति आहे, पोइ बि मूंखे करणी आहे। कुझु बि अहिड़ी बुराई ॿुधायो। चवंदा आहिनि त बुराइनि जे मथां पर्दो रखिजे त भली ॻाल्हि आहे। पोइ बि इंसानु आहे जेॾी महिल ख़ासियत मुंहिंजी ॿुधाईंदो आहे, प्राउड करे की मां यार हे शइ इलाही प्राउडफुल थी ॿुधायो, यार मैं ये कर सकता हूँ। त अहिड़ी कोई बुराई बि हुजे जेको माण्हू पाण पंहिंजे वात खां ॿुधाए। हिन खे अच्छायूं त सभिनीनि में आहिनि, पर बुराई घटि माण्हू ॿुधाईंदा आहिनि। तव्हां माशाल्लाह तमामु सुठा त हिकिड़ा आर्टिस्ट आहियो। असांजा व्यूवर बि चाहींदा हूंदा जेको ख़ासियत तव्हां ॿुधाई आहे त असांखे तव्हां पंहिंजी बुराई बि ॿुधायो, डोंट माइंड, बट जेको आहे बुराई
यह है तो हम अच्छाई बताते हुए तो इतना खुश होते नहीं, हैं, बुराई ऐसी चीज़ है, बुराई ऐसी चीज़ है कि उसके लिए कहा गया पर है, जेको उनजे शइ लाइ हुजे चयो वियो ॿुधाइणु आहे। घुरिजे। मां चवां थी जेको आहे हिकिड़ी शइ हुजे न, मतिलबु पर्सनली मूं में अगरि कोई बुराई आहे त मां ॿुधाईंदसि। इंसान कंप्लीटली सही न आहे, कोई न कोई बुराई त इंसान में हूंदी आहे। अगरि मां चवां तव्हां में बुराई आहे मूं में न आहे, इट्स रॉन्ग यार। हर इंसान में खामी भी आहे। बुराई इहा आहे तव्हां पाबंदी सां निमाज़ न आहियां पढ़ंदो, जो कुझु दुनिया जो सभ खां सुठो अमल आहे, मां उन में तमामु बुरो आहियां। अलाह सभिनीनि खे हिदायत ॾे ऐं असां सभिनीनि खे बि नमाज़ पढ़ण जो पाबंद करे। हुन सां गॾो गॾु हिकिड़ी ॿी पर्ची खणो, तव्हां बॉक्स खणो, हे पर्ची मूंखे ॾियो, न हिते ई रखी मुझे छॾियो ना भले। चाहिए। जल्दी जल्दी, कांट वेट। खुल जा मेरे सिमसिम, खुल जा अब मेरे देखते किस फनकार का मुकद्दर जागता है जिसे मैंने गाना है, और ऐसा गाना है कि वाह वाह। बंद करो उसको, जी। लॉक किया जाए, लॉक हो गया, डब्बा रख पर्ची दिया। खोड़ साड़ियों ने करे, प्लीज जल्दी जल्दी करो, मूंखां वेट नथो थिए। 1 2 3 4 डन 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 जा 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 जामिन अली। जामिन अली खे घुरायूं, फोन कयूं। जामिन अली जी कोई बुराई ॿुधायो, जामिन अली पहिरां चङाई ॿुधायो। हलो, जामिन अली जी चङाई इहा आहे त हू तमामु सुठे घराणे में पैदा थियो आहे। उस्ताद मोहम्मद कासिम जेको जो बाबा हो, ॾाढो बहितरीनु इंसानु हो। इहा उनजी चङाई आहे जो तमामु बहितरीनु। ऐं मां हुन सां जॾहिं मिलियुसि, मुंहिंजे वालिद साहब सां ऐं जी फैमिली में जॾहिं वियुसि, त हिन जी फैमिली तमामु बहितरीनु आहे, तमामु बहितरीनु। इहा जेका न हुनजी चङाई आहे, जो कोई बि ॾुखियो माण्हू कंहिं सुठी फैमिली में पैदा थिए, इहा हुनजी चङाई आहे। बाक़ी हुनजी बुराई जेका आहे, बुराई पुछी न आहे, मां तव्हां सां उहा खीसे में पई मां तव्हां सां पुछी न आहे फ़िलहाल। जी पुछा कर। ज़ामिन जो कोई गानो ॿुधायो जेको तव्हांखे वणंदो हुजे। ज़ामिन जा खोड़ सारा सॉन्ग आहिनि। तव्हांखे जेको वणंदो हुजे। हुनजो हिकिड़ो गीत रिमिक्स कयो, उहो ॾाढो भलो। तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सोना की न निभायो तो, हो सोना की न निभायो तो, है भूरल की न निभायो तो। तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सोना की न निभायो। इहो ट्रैक हुनजो जॾहिं ठारायो हुई ऐं उनखे रची करे हुन गायो बि सही आहे, उनजो वीडियो बि अमीर थियो हो, ॾाढो बहितरीनु सॉन्ग हो। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु सुठो सॉन्ग आहे ऐं ज़ामिन बि तमामु सुठी तबियत जो मालिक आहे। तव्हां असांखे ॿुधायो ज़ामिन जी अहिड़ी कहिड़ी बुराई आहे जेको तव्हांखे पर्सनली न वणंदी हुजे। ज़ामिन जी अहिड़ी बुराई जेका पर्सनली न वणंदी हुजे, मूंसां त अञा तक को अहिड़ो मामिलो न आहे थियो। मूंसां जॾहिं बि मिलियो आहे बहितरीनु तरीक़े सां। न मामिलो न थींदो आहे, असल में कोई हिकिड़ी बुराई हूंदी आहे जेको मां तव्हांजे नाले चवां, हाणे तव्हां ॻाल्हायो पिया, मूंखे नथी वणे, तव्हां वेठा आहियो, मूंखे नथो वणे, यार मां हरू भरू ॻाल्हाईंदी आहियां, हे शइ मूं में चङी न आहे, बुरी आहे, त पोइ हिन टाइप जी कुझु ॿुधाए। हिन टाइप जी का शइ ॿुधायां? ज़ामिन अली जी जेका मूंखे ॻाल्हि न आहे वणंदी, ज़ामिन वणंदो ई न आहे, ॻाल्हि न आहे वणंदी, त पोइ कंप्लीट कयो न। ॻाल्हि न आहे वणंदी न ज़ामिन जी, कहिड़ी ॻाल्हि न आहे वणंदी, काई बि ॻाल्हि न आहे वणंदी। इन जो मतिलबु आहे कि ज़ामिन जेको बि ॻाल्हाईंदो आहे, कहिड़ी बि ॻाल्हि हूंदी आहे, हो तो फेल के न वणंदी आहे, मतिलबु हरू भरू ॻाल्हाईंदो आहे। बसि मूंखे ज़ामिन जी काई ॻाल्हि न आहे वणंदी, पर ज़ामिन पाण वणंदो आहे। नो डाउट, तमामु सुठो इंसानु आहे, तमामु सुठो। हिकिड़ी ॿी पर्ची। यार, पर्चनि में तव्हां जेके सुवाल था कयो न, खुल जा सिम सिम। 1 2 1 2 3 4। केरा नालो वापसी न वेंदी, इन पासे कयो। मुमताज़ मोलाई, त मूंखे ॾिसण में शायदि जेको आहे हो एम आहे। तव्हां हीअं करे जेको ॾेखारियो न मूंखे, जी मां पंहिंजी वजह खां तव्हांखे कुझु न कुझु तव्हां में बि फ़र्क़ु हुजे। मुमताज़ मोलाई में हिकिड़ी ख़ासियत ॿुधायो। मुमताज़ मोलाई ॾाढो मिलनसार आहे। मूंसां ज़िंदगी में जॾहिं बि इत्तेफ़ाक़ थियो आहे मुलाक़ात जो, जंहिं बि दौर में, जंहिं बि वक़्त में, एज ए राइटर, एज ए डायरेक्टर, एज ए सिंगर, मूंसां तमामु मोहबत कंदो आहे। मुंहिंजी ज़ाती तौर से मूंसां जॾहिं बि मिलियो आहे। ऐं मूं कॾहिं ज़िंदगी में जॾहिं बि हुनखे का ॻाल्हि चई आहे त उन
मुंहिंजी ॻाल्हि जो वॾो मान ऐं वॾो अदब रखियो आहे। अच्छा, मुमताज़ मलाई जो कोई गानो ॿुधायो। ऐं मुंहिंजो फेवरेट आहे, हुन जेतिरा बि सॉन्ग्स ॻाया आहिनि सभ खां मुंहिंजो फेवरेट सॉन्ग जेको मुमताज़ मलाई जो ॿुधायो आहे, ॿुधायो। असां आशिक़नि जी उतां कीअं लॻा छो असां ते सड़ियो पियो ही जॻह। असां आशिक़नि जी उतां कीअं लॻा अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जॻह। ही हुनजो तमामु बहितरीनु सॉन्ग आहे ऐं तमामु बहितरीनु पोइट्री आहे हुनजी। ऐं मूंखे ज़ाती तौरु मुमताज़ मलाई जो कलाम ॾाढो पसंदि आहे। तमामु सुठो सॉन्ग आहे मुमताज़ मलाई जो, हू पाण बि माशाल्लाह तमामु सुठा आहिनि। मुंहिंजी बि फंक्शन्स वग़ैरह में मुलाक़ात थी आहे हुननि सां गॾु गॾु। मुमताज़ मलाई जी हिकिड़ी बुराई ॿुधाइणी आहे। मुमताज़ मलाई जी बुराई इहा आहे त हू ॾाढो सुठो आहे। इहा बुराई आहे हुनजी। इहा त चङाई थी वई न, सियासी बयान न खपे। न सियासी बयान न आहे न। मुमताज़ मलाई जी सभ खां वॾी बुराई आहे त हू तमामु सुठो इंसानु आहे। सियासी बयान जेको आहे न उहो हेॾे न हलंदा। तव्हां हे सियासी बयान पंहिंजे घर छॾे ईंदा कयो। अहिड़ी कोई ॻाल्हि ॿुधायो जेको तव्हांखे न वणंदी हुजे। तव्हां केतिरी बि जान छॾायो पर मां पुछण जे बग़ैर मां नथी रही सघां। मुमताज़ मलाई जी अगरि तव्हां चवण बि चाहियो था, तव्हांजो कोई मैसेज बि आहे हो हुते ॾेई सघो था। तव्हां ॾिसो असां लाइव आहे। मुमताज़ मलाई जी छो जो मां कोशिशि कंदुसि त कंहिं बि दोस्त जी का बुराई अगरि मूं वटि आहे, हिकिड़ो तव्हां मुंहिंजी मुंहिंजे दिलि में मुंहिंजी नज़रनि जे साम्हूं अगरि कंहिं बि दोस्त जी कंहिं बि कलाकार जी का बुराई गुज़री बि आहे या गुज़री हूंदी त मां हिकिड़ी ॻाल्हि जो पैरोकार आहियां त कंहिंसां बि दोस्ती कबी या कंहिंसां मोहबत ऐं प्यारु कबो त उन्ही माण्हू जी बुराइनि खे क़बर में दफ़न कबो, उहा ओपन न कबी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इंसान कंहिंजा ऐब जेको आहे न, मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त कंहिंसां बि दोस्ती या वास्तो रखो, पोइ जॾहिं हू तव्हांजा सभु मामला तव्हांजे साम्हूं रखे त पोइ तव्हां सां अहिड़ी कोई ॻाल्हि हर इंसान में हूंदी आहे। हर इंसान में हूंदी आहे जंहिंमें हर इंसान में बुराई हूंदी आहे। तव्हां में आहे, मूं में आहे, XYZ कंहिं में बि हूंदी। बट हुनखे ॿुधाईंदासीं त पोइ नेक्स्ट टाइम हो न कंदो, हुन शइ खां अवॉइड कंदो। यार हे हो फलाणो माण्हू मूंखे हीअं चयो, हो ग़लति आहे। जीअं तव्हां आहियो हाणे। हा, हिकिड़ी मुमताज़ मलाई में बुराई आहे। मां चाहींदुसि तो मुंहिंजी आंदी रिकॉर्ड जेका वञे तो हू कोशिशि करे त लतीफ़ सरकार, हा लतीफ़ सरकार, सचल सरमस्त, इन्हनि जा जेके कलाम, छो जो हू मोस्ट पॉपुलर आहिनि वक़्तु, उन्हनि जा जेके कलाम अॼु ॾींहं तक उन रिकॉर्ड न कराया आहिनि, पंहिंजूं नई कंपोज़िशन करे असांजा जेके हुनजा चाहींदड़ फैन आहिनि उन्हनि खे सचल ऐं लतीफ़ सरकार जा जेके कलाम बिल्कुलु इंशाअल्लाह ऑन एयर असांखे हो जेॾीमहिल बि हुन तक हो मैसेज ईंदो त कोशिशि कजो त हे शिकायत दूरि थिए। लास्ट पर्ची तव्हां असांजी खणो ऐं सवाल कढोसि। पंहिंजो नालो आहे नालो ॿुधायो। वाहिद हाकड़ो। ओहो महिरबानी करे हिन जे बारे में हिन जी बुराई खोड़ कंदुसि। अच्छा, वही हिकिड़ो जी कंहिं चङाई ॿुधायो। चङाई ॿुधायां? चङाई वही त ॾिसो एक्सक्यूज़ मी तव्हांजी बुराई जो चङाई न चओ। हिकिड़ी त चङाई वीचारे में हूंदी। प्लीज़ तव्हां मूंखे चओ त वही हिकिड़े जी का बुराई ॿुधायो त मां शुरू थी वञा। जल्दी चङाई न, छा करणो आहे, चङाई ॿुधाइणी आहे। यस, वही हिकिड़े जी चङाई इहा आहे त हुन मूंखे हिकिड़ो गीत ॾिनो हो उन ज़माने में, जंहिं ज़माने में पॉपुलर कोन थियुसि पे, पोइ उहो गीत जेको आहे मुंहिंजो पॉपुलर थियो। इहा हुनजी मूंसां चङाई आहे ऐं उहा हमेशह यादि रहंदो। ऐं उहा मूंखे उनखे वेही करे कंहिं होटल ते वेही करे मूं चयोमांसि हीअ मेलोडी आहे, मूंखे हिन ते लिखी ॾे, तुंहिंजा खोड़ जा कलाम मशहूरु आहिनि, खोड़ फ़नकारनि ॻाया आहिनि,
मूंखे बि का अहिड़ी शइ लिखी ॾे। हुन चयो यार बसि सुबुह ॾिसंदासीं ॾिसंदासीं। मां ज़िद करे वेठुसि। पोइ जेका उन वक़्तु उहा शइ मूंखे लिखी ॾिनई उहा मुंहिंजी उन टाइम ते तमामु पॉपुलर थी। वही जो कोई गानो ॿुधायो। बरबकना जानना दोस्ती लगाने ना नन्ना इहो ई नगर जो कलाम आहे। हे तव्हां गानो ॿुधाईंदे से मुस्कुरायो छो था? बरबकना जानना दोस्ती लगाने ना नन्ना। मूंखे लॻे थो कि हिन गाने में इलाही राज़ आहिनि जेको तव्हां ई मां खिलो पिया पर माण्हू कुझु बि नथा सम्झनि। अच्छा ठीकु आहे, जेको आहे कोई बुराई ॿुधायो। चवां बुराई हिकिड़ी तव्हांखे 2-3 प्रोग्राम करणा पवंदा। न हिकिड़ी बस बुराई हेड़ी ॿुधाए बुराई ॿुधाए बिल्कुलु बुराई हूंदी। हेड़ी बुराई ॿुधाए जो तव्हां मूंखे छो था मतलब विच विच में ॻाल्हाए शट अप कॉल त ॾियणु चाहियो। ॿुधो हेड़ी जेको हुनखे नसीहत बि हुजे तो फैल वहीद एंड बुराई नहीं बुराई वही ॾाढो भलो माण्हू आहे। मां तव्हांजे सॼे सेगमेंट में मां हमेशा दफ़न कंदुसि उन्हनि ॻाल्हियुनि खे जेके मुंहिंजे दोस्तनि जो मुंहिंजे मां चवां पई बुराई ॿुधायो। एक्सक्यूज़ मी तव्हां ॾिसो था न व्यूअर्स हे जेको आहे ऐप त रखे जेके प्यार करण वारा दोस्त हूंदा आहिनि उन्हनि जी बुराई न ॿुधाई। डबल पॉलिसी वारा माण्हू न हिते उथी हुननि खे जवाब बि त ॾियणो आहे न। ईअं न आहे। पोइ ॿुधायो मां अगरि का बुराई दोस्त जी ॿुधाईंदुसि त उनखे चवंदुसि सेगमेंट हो तुंहिंजी वजह खां। त ॿुधायो छो नथा? उहो ऑन ईयर जेका आहे न अगरि उहा शइ हली वेंदी त पोइ वरी हू जॾहिं अची वेहंदो त पोइ जेको वरी मुंहिंजा बुराया खोलींदो। यार वही न चए इन प्रोग्राम में तव्हांजी जगह फॉर सपोज हाणे वही हुजे त अगरि तव्हां में बुराई आहे वो ॿुधाए वञे त हो ग़लति त कोन्हे न। ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। यार ॾिसो न मां हेॾा प्रोग्राम ऑन थींदो ऑफिस हेठां बीठो हूंदुसि ॾे थी वेंदी असांजी। हो तव्हां हेठि अचो मसलो न आहे। असां तव्हांखे मथे घुराईंदासीं इज़त न मथे घुराए करे जहिड़ो कराईंदो तव्हां ख़बर छा कंदासीं झगड़ो थिए त हुन टाइम लाइव हले केॾो मज़ो अचे। असांजो जेको ऑफ स्क्रीन आर्टिस्ट कंदा हो छा पिया कनि। हाणे बुराई ॿुधायो। बुराई इहा ई आहे। हिकिड़ी मज़ेदार शइ बि आहे तव्हांजे लाइ। जल्दी सां बुराई ॿुधायो। हा बुराई हुनजी लालच वठो थोड़ी। बुराई आहे उनजी इहा ई आहे तूं तमामु सुठो राइटर आहे। बुराई आहे? हा बुराई आहे, सुठो राइटर आहे। बुराई आहे कंफर्म? हा वो तमामु बहितरीन राइटर आहे, तमामु बहितरीन लेखक आहे। इहा मुंहिंजी बुराई आहे। हे ग़लति ॻाल्हि आहे। डिप्लोमेटिक सवाल आहिनि तव्हांजा। न तव्हां बुराई जी ॻाल्हि कई न। बुराई आहे न हे अच्छा ई आहे। छो जी इन शाइरी जे मामले जे अंदरि खोड़ जे माण्हुनि ते मथां क्रिटिसाइज कयो आहे त ग़लति आयो। इनी में तव्हां फासी आयो। सियासी बयान न ॾियो न। चलो पोइ बि ठीकु आहे नथा ॾियो त कोई मसलो न आहे, कोई झगड़ो कोन्हे। जवाब ॾिनो आहे त उहो ईअं जवाब काथे? जवाब त खोड़ आहिनि, सवालात बि खोड़ आहिनि, जवाबात बि खोड़ आहिनि। एॾी छा तकड़ आहे तव्हांखे? जी रेडी आहियो? हा सही ॿुधायो। हाणे पर्चियूं कोन कढो। हे पर्ची रखो हिते। हाणे हिन दॿे मां पर्चियूं कोन कढंदुसि। पर्चियूं ख़तम, कुझु न हो त क्या जी कयूं? अहिड़ो कहिड़ो फ़नकार आहे जेको तव्हांखे वणंदो हुजे? ओके मां कुझु नथी चवां, मां ॿियो सवाल थी कयां। अहिड़ो कॾहिं थियो तव्हांखे कोई प्रोग्राम मिलियो हुजे ऐं कंहिं फ़नकार परेशान हुजे, इलाही डिस्टर्ब हुजे, हुनजे हालातनि खे ॾिसी तव्हां पंहिंजो प्रोग्राम हुनजो हैंड ओवर करे छॾियो, यार हे तूं कर, कोई इशू न आहे, तूं कर, बसि मां नथो कयां। कॾहिं कंहिं ते मतिलबु तर्स त नथे अची सघूं, दोस्तनि में तर्स त जेको आहे अल्फाज़ चवणु सुठो न लॻंदो आहे, पर मजबूर थी वञो यार कीअं मां हो मतिलबु बसि हिनखे ॾेई छॾियो प्रोग्राम, हू मजबूर आहे, इलाही मजबूरी ॾिसी करे। अहिड़ो थियो आहे? थियो आहे, इतफ़ाक़ थियो आहे बिल्कुलु। ऐं ईअं बि आहे जेके मां पंहिंजी ज़ाती जेका तव्हांजो सुवाल आहे उहो मुंहिंजी ज़ाती म्यूज़िक जे मथां आहे। अगरि मिसाल जे तौरु मां वेठो आहियां कंहिं फंक्शन में ऐं कोई नंढड़ो फ़नकार या लोकल फ़नकार तव्हांजे इलाइक़ाई फ़नकार प्रोग्राम ॻाए वेठो ऐं उन प्रोग्राम में
घोर सुठी स्टार्ट थी वई आहे त मुंहिंजी टीम अगरि चए थी उस्ताद प्रोग्राम असांजो आहे हुनखे शौक़िया घुरायो अथऊं पर मां ॾिसां थो त हुनजो कलाम या हुनजो गीत लॻो आहे त मां चवंदा थोरो इन जी बि रोज़ी थियणु खपे। इहा मुंहिंजी ज़ाती फीलिंग्स हूंदी आहे। नथिंग त फ़नकार चवंदा आहिनि त बाबा असां ॻाई वठूं पोइ तव्हां ॿियनि फ़नकारनि खे ॻाल्हायो। मां उन इलाइक़ाई फ़नकार खे अगरि मिसाल जे तौरु हिकु गीत जी फरमाइश थी आहे उनखे माण्हू घोर कनि था त मां पाण बि चवंदा त तव्हां ॿियो गीत बि ॻायो। इलाही सुठी ॻाल्हि आहे। असां ॾिसूं था किथे किथे महफ़िलनि में वेंदा आहियूं त अगरि कंहिंजो वारो बि हूंदो आहे फॉर सपोज़ खां पाण कंहिं शादी में वेठा आहियूं उते ॻायूं था त उते ईअं थींदो आहे अगरि कंहिंजी फरमाइश अची वञे मतिलबु की फॉर सपोज़ की हिकिड़ो फ़नकार हिते वेठो आहे उहो ॻाए थो पोयां बैक स्टेज हमेशह पाण वेट कंदा आहियूं जेॾी महिल एंट्रीस ते वेंदा आहियूं त अगरि हुनजी महफ़िल लॻी वेंदी आहे त अगरि ॿियो कोई फ़नकार वेंदो आहे त हुनखे सहंदो कोन्हे यार हे गाए तो मां गायो मुझे छो न लॻियो या मां छो न गाया मूंखे वेट छो करायो पहिरियां हिन जी एंट्री छो थी। पर तो फिल जी अगरि हे सोच आहे त इलाही सुठी सोच आहे। हिन करे सभु फ़नकार हुजनि या आर्टिस्ट हुजनि असां हिकिड़ी जी फील्ड जा आहियूं जेलसी छो। अच्छा सेकेंड क्वेश्चन मां तव्हां सां कंदमि अहिड़ो कहिड़ो फ़नकार आहे जंहिंखे सस्ती शोहरत जल्दी मिली वई आहे? सस्ती शोहरत जल्दी मिली वई आहे या हुनखे शोहरत जल्दी मिली वई आहे ॾिसंदे ॾिसंदे आयो आहे हाणे बसि हुनखे शोहरत मिली वई आहे ऐं अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि जेके इलाही टाइम सां महिनत पिया कनि पोइ हुननि खे शोहरत न मिली सघे ऐं अचे के बि फ़नकार खे शोहरत जल्दी मिली वई आहे कुझु सम्झ न ईंदो आहे हीअं कीअं थियो आहे? कॾहिं कॾहिं माइंड सोचंदो हूंदो या नज़र में तव्हांजे कोई हूंदो उनजे लाइ हिकिड़ो अशार खे तव्हां कंपेयर कजो। असांजे शहनशाह हादी पाक बुढल साईं जे घराणे में हिकिड़े किताब में मूं शेर पढ़ियो कंहिंखे विलोड़ींदे वरे थिया ॻोल्हींदे महिनत कंदे त मां हिन मुक़ाम ते पुॼा। कंहिंखे विलोड़ींदे वरे थिया कंहिंखे राम मिलियो हिकु राति में। हाणे इहो नसीब जी गेम आहे। मूंखे तक़रीबन नथिंग बि 35 खां 40 साल थिया हूंदा म्यूज़िक जी दुनिया में 35 त कम से कम थिया हूंदा। हाणे इन में मुंहिंजी पुठियां स्ट्रगल आहे स्टेजनि ते पुठियां इसको साउंड्स खणंदा हुआसीं असां म्यूज़िशियन जा सामान खणंदा हुआसीं उन जॻह ते वञी म्यूज़िशियन जा सामान लॻाईंदा हुआसीं पोइ वेहंदा हुआसीं इंतज़ारु कंदा हुआसीं कराची में ऐं उनखे वरी ऑर्गेनाइज़र खे चवंदा हुआसीं एज़ ए लोडर बि मूं कमु कयो आहे त हुते वियासीं पोइ हुनखे चयोसीं यार हिकिड़ो गीत असां चइसि संजाणी साहिबु तव्हां वियो पोइ इहे फ़नकार जेके ॻाई वठनि पोइ जेको वक़फ़ो थींदो चांहि वारो ॾिसंदासीं उन टाइम असांखे ॻाराईंदा हुआ। त इहे जेका स्ट्रगल आहे या जेका महिनत आहे उहा अगरि जेकॾहिं ज़िंदगी में शामिलु न आहे त शायदि पोइ वो तो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे जेको आहे स्ट्रगल जे बग़ैर ज़िंदगी त कोन्हे। पर मां तव्हांजो साॻियो सुवाल कयो त अहिड़ो कहिड़ो फ़नकार आहे या अहिड़ा कहिड़ा फ़नकार आहिनि जिन्हनि खे सस्ती शोहरत मिली आहे जल्दी सक्सेस थी विया आहिनि त तव्हां हुननि जो नालो मां पंहिंजे बराबरि मां क्रॉस कंदे फ़नकार ॾिठा आहिनि। तो फिर आया पुठियां ॾिठोसीं आया ऐं असांखे क्रॉस करे असां उते बि अगरि तव्हां कंहिंजो नालो नथा वठणु चाहियो पोइ बि ज़बरदस्ती न आहे। इलाही सारा ऐं पाकिस्तान जा सिंध खां वठी पाकिस्तान जा खोड़ अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जिन खे मूं ॿुधो त कल्ह आयो उहो फ़नकार ऐं 3 ॾींहं जो गानो हलियो ऐं चौथे ॾींहुं शोहरत जी शोहरत मिली वई ऐं शोहरत खां इलाही माण्हू ओवर बि थी वेंदा आहिनि पंहिंजे सीनियर्स जी इज़त न कंदा आहिनि। हुन सां गॾु गॾु टाइम थियो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं असां हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कार असां सां तमामु सुठा गेस्ट तमामु फ़िलहाल त हिकिड़ो सुठो गेस्ट आहे ऐं असां सां तमामु सुठे जेको आहे म्यूज़िशियन बि आहे शोएबी असांखे इलाही कचेरी करण में मज़ो पियो अचे। मां मुंहिंजो दिलि चए थो बसि मां तोफ़ील सां पुछां खोड़ सारियूं ॻाल्हियूं पुछां ऐं जेको आहे बाद में जेको आहे थोरो सो सम्झी त वियूं हूंदियूं फड्डा बि त ज़रूरी आहे न ज़िंदगी में मोहबतूं त हर इंसान कंदो आहे पर फड्डा तो फैल सां केरु थो करे पोइ प्रोग्राम जो अच्छा मूंखे ॿुधायो त फैल अगरि तव्हां फ़नकार न हुजे त छा हुजो? मां फ़नकार न हुजां त मैकेनिक हुजां। छो जो मुंहिंजो नाना ऐं मुंहिंजा ॾाॾा ऐं मुंहिंजो बाबा तमामु बहितरीनु मैकेनिक हुया। उन्हनि वटि असांजी शिकार में पंहिंजी तमामु बहितरीनु गैरेज हुई ऐं उन गैरेज में मूं 16 साल कमु बि सिखियो आहे। अगरि जेकॾहिं मां म्यूज़िक खे कंटिन्यू न कयां हा त मां गैरेज जो उस्ताद हुजां हा। छोटे पाना लिया 12-14 का
मतलब तव्हां मैकेनिक आहियो मैकेनिक आहियां Singing ऐं जा। जेकॾहिं सिंगिंग न कयां हा त मां सिंगिंग जा मैकेनिक आहियो न हाणे त हाणे सिंगिंग जा मैकेनिक आहियां। अच्छा अहिड़ो कहिड़ो शाइर आहे जंहिंजो कलाम ॻाइण जे लाइ तव्हांजी दिलि बार बार चवंदी आहे कि बसि मां हिन जो ई गानो ॻायां? अच्छा उन में सूफ़ी XYZ XYZ हिकिड़ो शायदि हाणे ॿुधो हिकिड़ो सूफ़ी ॿुधाए छॾियो हिकिड़ो जेको आहे नॉर्मल ओके सूफ़ी शाइरनि में हज़रत सचल सरमस्त सुभान अल्लाह उन जो कलाम जेको आहे उहो सुभान अल्लाह। हफ़्त ज़ुबान शाइर हुया सराइकी में सिंधी में उन सभु फ़ारसी में उनजा कलाम आहिनि उन जो जेको अंग आहे मूंखे तमामु माशाल्लाह तव्हां हुननि जा गाना इलाही सारा गाया जी, बि जी। आहिनि न तन में आला मन मेला महबूब बिल्कुलु, बिल्कुलु, बिल्कुलु। जो कलाम आहे ऐं जेके असांजे मिज़ाज खे लिखनि था जेके शाइर तमामु बहितरीन आहिनि उन में तमामु बहितरीन आहे ग़ुलाम कादिर घायल। नो डाउट तमामु सुठो शाइर आहे ॾाढो सुठो ऐं ज़बरदस्त मानी में छा ठाहिण ईंदो आहे? मानी में खाइण ईंदो आहे पर ठाहिण बि ईंदो आहे। भाभी जी फेवरेट डिश ॿुधायो? मच्छी जी बिरयानी ऐं सब्ज़ी। अच्छा जेको तव्हां गेटअप कंदा आहियो हे कंहिंजी मतिलबु सिलेक्शन हूंदी आहे? ही सभु जेकी मूंखे शर्ट पातल आहे इहा बि मुंहिंजी मिसिस वठी आई हुई ऐं खोड़ सारा जेके मुंहिंजी साॼे साल जी जेका शॉपिंग हूंदी आहे मां त न वेंदो आहियां That's का good बि यार, शइ मुंहिंजी मतिलबु उनखे हिकु पसंदि ईंदी आहे। अच्छा उहो मूंखे टीवी ते ॾिसंदी आहे न जीअं तव्हांजो प्रोग्राम ते ॾिठई त हीअ ड्रेस पाती अथई पोइ किथे मार्केट हली वई त मुंहिंजे लाइ शर्ट वठी ईंदी पैंट वठी ईंदी प्रॉप्स वठी ईंदी अॼु तव्हां प्रोग्राम में वञो त हीअ पाए वञिजो। बिल्कुलु इलाही सुठी ॻाल्हि आहे मतलबु इंसान ई हुजे नॉर्मली लाइफ में सपोर्ट करे त अगरि लाइफ पार्टनर सपोर्ट करे त इलाही सुठो लॻंदो आहे। ऐं असांजो सेगमेंट बि आहे थर्ड म्यूज़िकली टेक टॉक त असां तव्हांखे हिकिड़ी जेको आहे स्क्रीन ते असां तव्हांखे ॾेखारियूं था त हिन स्क्रीन जो ऑडियो छा आहे थी सघे एक्ट बि करायूं। अच्छा वीडियो मतिलबु असांजो हले पियो ठीकु आहे हुन जो ऑडियो तव्हां ॿुधाईंदो मतिलबु हुन में कहिड़ो गानो थो हले या कहिड़ा अल्फाज़ आहिनि हो तव्हां ॿुधाईंदो हो मतिलबु सम्झी वियो या मां सम्झी वियुसि। मतिलबु की हुनखे असांखे ऑडियो ॿुधाइणो आहे की हे हो छा थो ॻाल्हाए। उनजो ऑडियो ऑफ हूंदो? यस ऑडियो असांजो क्लोज़ हूंदो ऑफ हूंदो ओके जस्ट वीडियो आहे। ओके मास्टर में ॾिसो मुंहिंजो इहो वीडियो जेको आहे उहो पहिरां ॿुधो ठीकु आहे ॿुधो त न ॾिसो ठीकु आहे ॾिसण खां पोइ असांखे ॿुधाइजो। कैरेक्टर्स त तव्हांजा माशाल्लाह ॾिठल हूंदा पर ऑडियो ते फोकस कयो। वीडियो जेको आहे उहो मुंहिंजो ॾिठल आहे जी ऐं खोड़ दफ़ा मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं गुज़रियो आहे। सिंगर कहिड़े सिंगर जे मथां सॉन्ग आहे इहो गानो ॻाए ॿुधायो या गुनगुनाए ॿुधायो? मां ॾिसो न सपोज़ मां हिकिड़ी त शइ मां हिन में जज करे सघां थो ही सॉन्ग लॻे थो त को काशिफ़ आगानी जो ॻायल आहे छो जो हिन तरीक़े जी थोरो तव्हां वेझो अची आयो धुन ॿुधायो। काशिफ़ आगानी जो गीत आहे गीत इन तरीक़े जी का मेलोडी आहे मुंहिंजी ऐं थोरो वेझो आयो आहे बसि एतिरो काशिफ़ आगानी जो गीत आहे ऐं उनजी जेका मेलोडी जा कॉर्ड्स आहिनि काफ़ी वेझो आयो एग्जैक्टली बिल्कुलु सही तव्हां चयो काशिफ़ आगानी जो गीत आहे। उनजा जेके लफ़्ज़ आहिनि लफ़्ज़ थोरा सा उहे मेलोडी जा लफ़्ज़ मूंखे यादि नथा पवनि पर मूंखे उहा मेलोडी ॿुधल आहे छो जो हीअ वीडियो मूं खोड़ दफ़ा ॾिठो आहे। ऐं इलाही सुठी ॻाल्हि आहे तव्हां एतिरो वेझो जेको आयो आहे पोइ बि असां दिलि से 95% 75% अञा बि कोशिशि करे सघूं था। हाय मुंहिंजो पागल शायदि हा ज़बरदस्त ईअं न मुंहिंजो पागल हाय असांजो पागल मञड़ो
हा हाय असांजो पागल पागल। हा हा गीत भी तमामु भलो थियल आहे शूट बि जी भली थियल आहे ॾाढो ज़बरदस्त हिन सां गॾु गॾु जेको आहे हिकिड़ो ॿियो वीडियो असां तव्हांजे लाइ प्ले कंदासीं हो वीडियो ॾिसो ऐं ॿुधायो हो केरु आहे वीडियो प्ले कंदासीं स्क्रीन खींचो जी न ऑडियो समझ में आया वीडियो वन टू वीडियो में जेको शख़्स आहे वो माशाल्लाह असांजे प्रोग्राम जो डायरेक्टर भी आहे ऐं असांजी टीम जो हिकिड़ो हिसो भी आहे ऐं असां सां गॾु मौजूद भी आहे एतिरी हिंट मां तव्हांखे ॾेई चुकी आहियां अरे इशफाक मार तो ना किथे उहो त आहे पर उहो फनकार न आहे उहो डायरेक्टर मॉडल आहे न जी सिंगर केरु आहे ऐं असांजे शोबे असां सिंगर खे बि छॾियो भला एतिरो तव्हांजे ज़हन ते ज़ोर नथा ॾियूं असां तव्हां मूंखे इहे ॿुधायो बोल कहिड़ा आहिनि न आयो न टिकी चढ़ी टिकी चढ़ी कंफर्म टिकी चढ़ी बिल्कुल कंफर्म टिकी चढ़ी मां ॿुधायां वरी सोचे वठो न तव्हां ॿुधाईंदो त पोइ उन खां पोइ मां चवंदुसि हा तव्हां अगरि न मूंखे अगर- मूंखे वॉइस एॾो दिल जो पको मुंहिंजो महबूब आ हा एॾो दिल जो पको मुंहिंजो महबूब ॿुधल आहे तव्हांजो गानो ॿुधल आहे ख़बर अथई कंहिंजो गानो आहे आशिक समीर जो गानो आहे तमामु सुठा अल्फाज आशिक निज़ामानी समूह आशिक समूह समूह अच्छा आशिक समूह सही सही हेॾो हा ग़ुलाम शबीर साहब जो नंढो ब्रदर हेॾो दिल जो पको मुंहिंजो महबूब आहे सही 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 बिल्कुलु टिकी चढ़ी न अधु टिकी चढ़ी अधु की चढ़ी मां पूरो खानदान ॿुधायो आहे ओ गानो ॿुधायो कोन ऐं पूरो खानदान पोइ बि सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे असां सेगमेंट छोजो खे त उस्ताद पूरो शबीर थियो समूह ऐं असांजा आशिक समूह साहब तमामु सुठा सुरीला रागी आहिनि ऐं तमामु बहितरीनु छो जो मां जॾहिं आशिक समूह जो तव्हां नालो खयो त इत्तफ़ाक़ सां मूंखे उस्ताद ग़ुलाम शबीर समूह जो कयो यादि ओके असां हिकिड़ो ॿियो सेगमेंट स्टार्ट कयूं हे सेगमेंट असांजो अलहमदिल्ला पूरो थी चुको आहे ऐं हिकिड़ो जेको आहे थी वियो ॿियो टिकी चढ़ी वई असांजी अच्छा अच्छा सेकेंड फोर्थ सेगमेंट असांजो हे आहे मां हिकिड़ो गानो ॻाईंदसि पोइ जिते मां स्टॉप थी कयां न उन आख़िरी लव ते तव्हां गानो स्टार्ट कंदो अच्छा यस ओ आर यू नो रेडी चल कोशिश कयूं था थी सघे तो उन वक़्त वो कलाम असीं प्यार करण वारा माण्हू 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 माण्हू माण्हू। ना नून माण्हू नाना करते प्यार तुम्हें से कर बैठे अरे करना था इनकार अरे करना था इनकार प्यार कर बैठे बैठे थे बैठे ये बस तव्हां जे लाइ हुयो न तव्हांजे लाइ बि जगह ये मेरा दिल प्यार का दीवाना ये मेरा दिल प्यार का दीवाना ना दीवाना ना नून ना वन no 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 re no re no re no 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 re no re no 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 ना ना करते प्यार हाय मैं कर गई 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 कहाँ
मैं तो कहीं नहीं गई, मैं तो यही हूँ। म्यूजिक नाइट विद कशिश में ही हूँ। हाँ, आप अच्छा, कहाँ हैं? कहाँ गई? म्यूजिकल नाइट में आप प्यार गुम हो करते गए हैं। कई गई। ये ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। वाओ वाओ, इलाही मज़ो आयो, असां एंजॉय कयो ऐं असांजो प्रोग्राम जो वक़्तु हिन सां गॾु गॾु ख़तमु थी चुको आहे ऐं असां नथा चाहियूं कि तव्हां वञो, हिन करे असांजे टाइम जी कुझु ख़बर कोन पई। एतिरी मज़ेदार कचेरी, एतिरा सीक्रेट्स असांखे ॿुधण जे लाइ मिलिया। ऐं तव्हां ॿुधायो तव्हांजो फीडबैक छा आहे? तमामु बहितरीन प्रोग्राम असल में कुछ तव्हांजा जेके सेगमेंट हुया उहे चौकाए ॾियण वारा, मतिलबु टेंशन वारा हुया। असांजी कोशिशि हुई की असां पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ी डिफरेंट शइ कयूं, हिन करे कॉपी न कयूं। कोशिशि असां बि कोशिशि कई त पाण खे बचायूं। इलाही तव्हां सुठो जेको आहे इलाही बचायो, टेस्ट में जेको आहे पास थियो। अच्छा, मां तव्हां सां ॿुधणु चाहींदुसि त फेल जेको असांजो सेट आहे, असांजो डायरेक्टर, असांजी टीम इलाही महिनत कई आहे, त कीअं म्यूजिक नाइट जेका आहे विथ कशिश तमामु बहितरीन ऑन दी कैमरा, बिहाइंड दी कैमरा। तव्हांजे डायरेक्टर साहब असांजो तमामु बेसी इशफाक महर साहब तमामु बहितरीन दोस्त आहे, तमामु बहितरीन कमु कंदो आहे। हुनजी स्ट्रगल जेका आहे उहा तमामु घणी आहे। ऐं जेतिरी टीम असांजी साउंड सिस्टम खां वठी सभई दोस्त, स्पेशली शोभी भाई ऐं हिन प्रोग्राम जी जान दुआ में तमामु। आमिर भाई बि असां सां गॾु आहिनि। आमिर भाई, आमिर मैन टोल लव यू। हिन करे असांजो जेको टीम आहे, असां टीम वर्क कंदा आहियूं। शोएबी भाभी, आमिर भाभी ऐं असांजो कैमरे ते जेको बि जेतिरा बि माण्हू आहिनि, अल्हम्दुलिल्लाह असांजो कोशिशि हूंदो आहे। असांजो फर्स्ट डे हुयो त असां कमेंट ॿुधी असांखे इलाही सुठो पियो फील थिए कि लास्ट में असां तव्हांजे अल्फाज़नि खे क़ैद करे रखी छॾियूं। लास्ट में तव्हां असांखे छा ॿुधाइणु चाहींदो? तव्हां टाइम कढी आया आहियो, हुन जे लाइ मां इलाही तव्हांखे थैंकफुल कंदसि। हिन करे तव्हां इलाही बिज़ी पर्सन आहियो, टाइम कढी असांजे प्रोग्राम में अची हिननि खे 4 लॻाया आहिनि। असांखे इलाही मज़ो आयो। सभिनीनि सां लास्ट में छा ॿुधाइणु चाहींदो? हा, हीउ मुंहिंजो सॉन्ग आहे ऑल ऑफ दी वर्ल्ड, पूरी दुनिया में पॉपुलर। मां चाहींदुसि त तव्हांजो जेको हीउ ख़ूबसूरत म्यूज़िकल नाइट प्रोग्राम आहे, जेके नाइट में दोस्तनि खे टीवियुनि ते इंजॉय कंदा, सोहणा लॻंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। तो ट्रेल जे सॉन्ग सां गॾु मूंखे ॾियो इजाज़त ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾियो इजाज़त। इंशाल्लाह वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। तॾहिं ताईं पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। तो फैल जी मौला, जी सोना लगदा है, प्यारा लगदा है, सोना लगदा है हो, सोना लगदा है, प्यारा लगदा है, सोना लगदा है हो। लगदा है अली वाला, प्यारा लगदा है अली वाला, सोना लगदा है अली वाला, प्यारा लगदा है अली वाला। इस मैदान विचों जो सुन ले नहीं भजदा है अली वाला, सोना लगदा है अली वाला, सोना लगदा है अली वाला, प्यारा लगदा है अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। अली
विच तारीख छा गई अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला इंज दी जुरत की दी सही विच तारीख छा गई बंदियां दे एक बंदे दी इंज दी शामत आ गई नारा मार के नारा मार के दसिया 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 इंज गजदे अली वाला इंज गजदे अली वाला इंज गजदे अली वाला सोना लगदे अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली दा प्यारा मेरा नाम कमली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मैं लाले अली दा प्यारा मेरा नाम कमली वाला हसनी अब्बास पीर ने मेरे मैं कर मामा चढ़ के इंज सजदे अली वाला इंज सजदे अली वाला जे अली ना अली ना अली 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 नाल करने प्यार नारा मौला अली दाला अली अली